बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग सभिनी घर भातियुनि खे चवंदासीं ऐं उमेद कयूं था तव्हां सभी घर भाती बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा, ज़बरदस्त तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे रहिया हूंदा ऐं खोड़ सारो प्यार मोहबतूं तव्हांजे लाइ हमेशह हूंदो आहे। पर स्पेशली प्रोग्राम जो आगाज़ जॾहिं हूंदो आहे त असां तव्हांखे दुआऊं ॾींदा आहियूं, मान प्यार ॾींदा आहियूं ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त प्रोग्राम जे स्टार्ट खां ई अहिड़ी ज़बरदस्त एनर्जी असांखे मिली वञे त असां ज़बरदस्त कचहरियूं करे सघूं, ॻाल्हाए सघूं, ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा मोहबतुनि जी प्यार जी हुजणु खपे हमेशह, त जीअं असांखे पॉज़िटिव वाइब्स मिली सघनि ऐं पॉज़िटिव वाइब्स जी ई ॻाल्हि अॼु कंदासीं। ऐं अॼु स्पेशल ॾींहुं आहे इलाही जी तव्हां हेतिरा सारा जेके पोर्ट्रेट्स ॾिठा, पेंटिंग्स जेके ॾिठव, जेके मूं पेंट कयूं आहिनि पाण, उहे सभई पेंटिंग्स हुयूं असांजी हीरोज़ जूं, उहे असांजूं बल्कि मां चवां शीरोज़ जेके असांजूं फीमेल हीरोज़ आहिनि, वुमन हीरोज़ असांजूं। ऐं अॼु वारो ॾींहुं जेको आहे उन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु 8 मार्च आहे ऐं अॼु आहे इंटरनेशनल वुमेंस डे। वुमेंस हूं त उन्हनि जे करे सभई ॾींहं जेके आहिनि उहे हुजणु खपनि, सेलिब्रेट करणु खपनि, पर स्पेशली अॼु वारो जेको ॾींहुं आहे उहो सॼी दुनिया में सेलिब्रेट कयो वञे पियो। ऐं तव्हांखे ॿुधायां त 1908 खां वठी हिन ॾींहं जो आगाज़ थियो ऐं उहो कीअं थियो, उहो हिकिड़ी पूरी मूवमेंट हुई USA में, उहा मूवमेंट हली ऐं उन मूवमेंट जो नालो फेमिनिज़म मूवमेंट, ऐं उहा इन करे हली हुई त औरतुनि खे पंहिंजा राइट्स खपिया पिए, असांजा हक़ूक़ छा आहिनि, असांजे हक़नि जी जेका जंग आहे उहा एतिरी पुराणी आहे, तॾहिं खां वठी उहे औरतूं जाखोड़ करे रहियूं आहिनि पंहिंजे हक़नि जे हवाले सां। कहिड़ा हक़? सैलरी राइट्स, एजुकेशन राइट्स, हेल्थ राइट्स, उन्हनि जा उहे हक़ जेके उन्हनि खे नथा मिलनि, प्रॉपर्टी राइट्स ऐं खोड़ उहे शयूं जेके असां औरतुनि खे अॼु जे हिन एडवांस दौर में 21वीं सदी में जॾहिं दुनिया चंड ते वञी पहुती आहे, असांजी औरत जेका आहे उहा अॼु बि तालीम, सिहत ऐं जेके बेसिक राइट्स आहिनि उन्हनि जा, उन्हनि खां बि महरूम आहे। इलाही अफ़सोस जी ॻाल्हि इहा बि आहे त असां पंहिंजी औरतुनि खे उहो तहफ़ुज़ नाहियूं ॾेई सघिया या उहो असां मान मर्तबो नाहियूं ॾेई सघिया जंहिंजी उहो हक़दार आहे। पास्ट में जेका असांजी हिस्ट्री आहे, तारीख़ आहे, तव्हां ॾिसो त इंडस वैली सिविलाइज़ेशन खां असां ॾिसूं त संबारा असांखे डांसिंग गर्ल जेको उनजो मुजिस्मो बि मिले थो, उतां मदर गॉडेस जो असांखे मुजिस्मो मिले थो, त ख़बर पवे थी त औरत केतिरी पावरफुल हुई इंडस वैली जे दौर में या अॼु खां 5000 साल अॻु में केतिरी पावरफुल हुई। ऐं अॼु उन खां पोइ जो दौरु असां अगरि ॻाल्हि कयूं त शाह भिटाई जो दौरु, उहो दौरु शाह भिटाई साईं त उन खां वॾो त मां चवां थी को फेमिनिस्ट ई मां न ॾिठो आहे सिंध धरती में। ऐं एॾो वॾो फेमिनिस्ट जंहिं हिकिड़े मर्दनि जे मुआशिरे में, हिकिड़े पेट्रियाकल सोसाइटी में हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो त औरतूं हीरोज़ आहिनि ऐं हुननि जा सभु जेके अज़ीम किरदार आहिनि उहे सभु सुहिणी हुजे, ससुई हुजे, सोरठ हुजे, मारुई हुजे, मूमल हुजे, उहे सभु किरदार बि औरतूं ऐं उहे सभु उन्हनि जी जाखोड़, उन्हनि जी मोहबत, उन्हनि जो इंतज़ारु। ऐं ॻायो भिटाई सरकार औरत खे छा त ॻायो। ऐं अॼु ॻाल्हि ॿोल जेके औरतुनि जे हक़नि जे हवाले सां कंदासीं, औरतुनि जे हवाले सां कंदासीं, मां चवां मुंहिंजे हवाले सां, तव्हांजे हवाले सां, जेके असांजूं भेणूं असांखे ॾिसनि थियूं, तव्हां सभिनी जे हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल हूंदी। ऐं हिस्ट्री जी ॻाल्हि कयूं था त ॾाढी रिच हिस्ट्री असां वटि रही। असां राजा दाहिर खे ॾिठोसीं, उन जी वालदा जेका आहे उहा बादशाही कंदे ॾिठीसीं ऐं सोरठ जेका आहे उहा राय ॾियाज जे तख़्त ते वेंदी हुई। ऐं इहा ई जेका हिस्ट्री असांजी आहे, जॾहिं औरत खे एतिरा राइट्स हुआ, एतिरा हक़ हुआ ऐं उन्हनि हक़नि खां असां केर बि नाहियूं औरत खे महरूम कयूं। त अॼु ॻाल्हि ॿोल असां औरतुनि जे हवाले सां कंदासीं। अॼु इंटरनेशनल वुमेंस डे आहे, असां सभिनी जो ॾींहुं आहे त गॾिजी सेलिब्रेट कंदासीं। ऐं ज़बरदस्त महिमान असांखे जॉइन कंदा ब्रेक खां पोइ। नाज़रीन, गॾु तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु मूंखे जेको वॉर्डरूब पातल आहे एस क्यूब जो वॉर्डरूब आहे। अगरि तव्हां बि एस क्यूब जो वॉर्डरूब ऑर्डर करणु चाहियो था त इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज एस क्यूब जो आहे, उन्हनि तां तव्हां ऑर्डर करे सघो था। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं, कचहरियूं कंदासीं, महिमाननि खे वेलकम चवंदासीं, बट सफ़ा नंढो ब्रेक आहे। स्टे ट्यून, विल बी राइट बैक। जारी रखबो नौ सफर, धरती जो सुबह, धरती जो सुबह। वेलकम बैक वंस अगेन। भलीकार चवंदासीं सभिनी घर भातियुनि खे ऐं बिलख़ुसूस असांजी जेके अदियूं असांखे ॾिसी रहियूं आहिनि। अॼु तव्हांजो ॾींहुं आहे, असांजो ॾींहुं आहे, अॼु असांजी सेलिब्रेशन जो ॾींहुं आहे। असांजे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं, औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं। ऐं अॼु इंटरनेशनल वुमेंस डे सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं जिन्हनि पर्सनैलिटीज़ मूंखे हिते जॉइन कयो, उन्हनि जी तारीफ़
बि कराईंदी हलां इलाही ज़रूरी आहे ऐं मां चाहींदसि त मां टाइम ज़ाया कए बग़ैर उन्हनि जो तारुफ़ करायां, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल असां कयूं त जीअं असांखे अवेयरनेस मिली सघे, त जीअं असांखे उत्साह मिली सघे, जीअं असां मोटिवेट थी सघूं ऐं इंस्पायर थी सघूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त जेके पर्सनैलिटीज़ हिते असां सां गॾु आहिनि, इंस्पिरेशन आहिनि असां सभिनी जे लाइ, उहे सरतियूं, उहे सूरमियूं जेके अॼु बि कमु करे रहियूं आहिनि ऐं ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में पाण खे हिननि मञरायो आहे। छो त पेट्रियार्कल सोसाइटी आहे, हिन सोसाइटी में पाण खे मञराइण वॾी ॻाल्हि आहे। इन्हनि खे एप्रिशिएट कयूं था ऐं हिननि खे वेलकम बि कयूं था। सभ खां अॻु में जेका शख़्सियत, जेका पर्सनैलिटी असां सां गॾु मौजूदु आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ज़बरदस्त स्पेशली माइनॉरिटीज़ जूं जेके ख़वातीन आहिनि, जेके औरतूं आहिनि, उन्हनि जे हवाले सां हिननि जो कमु थियल आहे। औरतुनि जे लाइ शी हैज़ बिन वर्किंग फॉर वुमन क्वाइट अ लॉन्ग टाइम। हिननि खे इलाही कमु कंदे औरतुनि जे हवाले सां इलाही हिननि खे टाइम थियो आहे। माशाल्लाह सां इलाही ज़बरदस्त कमु कयो अथनि। MP आहिनि सिंध असेंबली में ऐं इलाही रिस्पेक्टेबल शख़्सियत आहिनि। वेलकम चवंदासीं मंगला शर्मा खे। अस्सलाम वालेकुम। नमस्ते मैम। नमस्ते, छा हाल आहे? ठीक है, कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? बस ठीक ठाक, बिल्कुल। थैंक यू सो मच, तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं नाज़रीन खे ॿुधायो त ॿी शख़्सियत, ॿी पर्सनैलिटी जेका असां सां गॾु मौजूदु आहे, मुंहिंजे लाइ इंस्पिरेशन आहे ऐं माशाल्लाह सां राइटर आहे, होस्ट आहे, डिज़ाइनर आहे। एस्क्यूब जा ड्रेसिस रोज़ जेके मां पाईंदी आहियां ऐं तव्हां एप्रिशिएट कंदा आहियो, तव्हांखे वणंदा आहिनि, उहे सभु डिज़ाइन्स हिननि जा हूंदा आहिनि। माशाल्लाह सां बहितरीनु राइटर आहिनि, हिननि फिल्मूं लिखियूं आहिनि, ड्रामा लिखिया आहिनि ऐं हिन खां अलावा होस्टिंग बि कई आहे डिफरेंट प्रोग्राम्स जी। वेलकम चवंदासीं रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी सनम शाह खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सनम? तव्हां? ठीकु मां आहियो? ठीकु आहियां। शब बरात जो वाधायूं हुजनि तव्हां सभिनी खे। अॼु असांजो ॾींहुं आहे, उनजो बि वाधायूं। बिल्कुलु। अॼु असांजो ॾींहुं आहे, इन हवाले सां ई असीं अॼु गॾु थिया आहियूं। पंहिंजे हक़नि जे बारे में ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह। थैंक यू सो मच सनम, तव्हां असां सां गॾु आहियो। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं ॿियूं जेके सरतियूं पर्सनैलिटीज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। माशाल्लाह सां हिकिड़ी उहा शख़्सियत जे आर्ट में पाण खे मञरायो आहे, ॾाढी ज़बरदस्त तरीक़े सां ही रिप्रेज़ेंट कंदियूं आहिनि पंहिंजे पाण खे, पंहिंजे धरती जे रंगनि खे। ज़बरदस्त आर्टिस्ट आहिनि, ज़बरदस्त होस्ट आहिनि, इलाही प्यारी ऐं सुहिणी शख़्सियत बाक़ पीरज़ादा असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम बाक़। Welcome salam sahar, thank you for having me and so good to You deserve it. be Most with you. welcome. And thank you. Thank you so much, महिरबानी। थैंक यू, तव्हां असां सां गॾु आहियो। नाज़रीन खे ॿुधायूं त अञा हिकिड़ी ॿी बि पर्सनैलिटी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं सिंध जी औरत जॾहिं असांखे जाखोड़ कंदे नज़र ईंदी आहे त मूंखे हिननि खे ॾिसी ससु ई यादि अची वेंदी आहे। छो त हिननि जी जाखोड़ माशाल्लाह सां ही उहे ॿार हुजनि, असांजा भाइर हुजनि, असांजूं भेणूं हुजनि, उहे सभई माण्हू उन्हनि जे हवाले सां हिननि जी आवाज़ु हमेशह सभ खां अॻु में हूंदी आहे। सिंध सुजागी फोरम में मरकज़ी अॻवान आहिनि ऐं माशाल्लाह सां एक्टिविस्ट आहिनि ऐं ह्यूमन राइट एक्टिविस्ट मां हिननि खे चई सघां थी। छो त हर माण्हू जे लाइ हिननि जो आवाज़ु जेका असां सभ खां अॻु में ॿुधंदा आहियूं। रिस्पेक्टेबल शख़्सियत आहिनि। सोणी जोयो असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम सोणी। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? थैंक यू सो मच सोणी, तव्हां असांखे हिते जॉइन कयो आहे। अॼु ॻाल्हि ॿोल औरतुनि जे हवाले सां असां कंदासीं। जी बिल्कुलु। ऐं ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल हूंदी। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त असांजी सॼी टीम असां सां गॾु मौजूदु आहे। लाजो भाई असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, कीअं आहियो तव्हां? लाजो भाई थैंक यू, तव्हां असां सां गॾु आहियो। बहुत शुक्रिया लाजो भाई, आप हमारे साथ हैं। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त मां उन्हनि सभिनी मर्दनि खे बि एप्रिशिएट कंदसि जेके औरतुनि जे पुठि भराई कंदा आहिनि, जेके उन्हनि खे अॻिते वधण ते उकसाईंदा आहिनि। ऐं अॼु असांजे टीम मेंबर्स खे मां सभिनी खे, असांजा कैमरामैन आहिनि, असांजे डायरेक्टर ख़ैर मोहम्मद खेड़ो साहब आहिनि, असांजी सॼी सथ में जेके बि मर्द हज़रात आहिनि, मां सभिनी खे एप्रिशिएट कयां थी ऐं उन्हनि जो थैंक्स कयां थी त असांखे इहो मौक़ो ॾिनो त असां औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघूं या प्रोग्राम डिज़ाइन औरतुनि ते करे सघूं। त सभ खां अॻु में मैम तव्हां खां पुछंदसि कीअं आहियो तव्हां? छा मसरूफ़ियात आहिनि अॼुकल्ह तव्हां जूं? बिल्कुलु ठीकु आहे। सभिनी खां पहिरीं तो पूरे सिंध पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में जिते बि औरतुनि जे ॾिहाड़े ते मां सभिनी खे मुबारकबाद बि ॾींदमि, वाधायूं ॾींदमि। गॾोगॾु होली जो त्योहारु असां हिंदुनि मल्हायो आहे, अञा बि मल्हाए रहिया आहियूं। उन जी रंगनि भरे त्योहार जी सभिनी खे पाकिस्तानी औरतुनि जी तरफ़ां सभिनी खे मुबारकबाद। गॾोगॾु शब बरात आहे, वो भी एक पाक मुक़दस रात गुज़री आहे, हुनजी बि सभिनी खे मुबारकबाद। औरतूं न हुजनि त काइनात में रंग न हुजनि। इन ई करे अॼु ॾींहुं असांजो ॾींहुं आहे ऐं यकीनन अॼोको ॾींहुं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेको कमु असां सॼे साल कंदा आहियूं, जेके जाखोड़ असां सॼे साल कंदा आहियूं, असां अॼु सभु मिली करे उनखे सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं जीअं चइबो आहे न, पंहिंजा दुख सुख तो जेके असां अचीवमेंट कंदा आहियूं उनखे सेलिब्रेट कंदा आहियूं। जेकी शयूं रहिजी वियूं आहिनि उनजे लाइ वरी नए अज़म सां उथंदा आहियूं
कि जेके रहिजी विया अॻिले साल इंशाल्लाह उनखे बि अॻिते पूरो कंदासीं। इहो जज़्बो तव्हांजो जेको असांखे इंस्पायर, मूंखे स्पेशली उहे ई औरतूं इंस्पायर कंदियूं आहिनि जी तव्हां आहियो माशाल्लाह सां, जाखोड़ी जेके किरदार आहिनि असांजा सोणी बि असांखे सोणी तव्हांजी एक्टिविज़म कीअं थी हले, तव्हां कीअं माशाल्लाह सां तव्हां जेके बि माण्हुनि सां जिथे बि को विधन थिए थो, को कुझु बि तकलीफ़ में को माण्हू आहे उन सां गॾु तव्हांखे असां ॾिसंदा आहियूं बीठल। जी बिल्कुलु सर, सभ खां पहिरियां त मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी पूरी टीम जी, जीअं मूंखे हिते मौक़ो ॾिनो ॻाल्हाइण जो, त हिते अची मां न सिर्फ़ु औरतुनि जे बारे में पर इंसानी हक़नि जे, औरत बि हिकिड़ो इंसानु आहे त उन जा बि हक़ आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त औरतुनि जे हवाले सां असांखे अॼु मौक़ो मिलियो आहे ऐं तव्हां ॻाल्हि करण जे लाइ हिते मूंखे जेको आहे सो घुरायो आहे। मां इहो चवंदसि त असांजी ज़िंदगी जेका आहे न, ज़िंदगी जुस्तजू जो नालो आहे, त उन में हर इंसान जो पंहिंजा पंहिंजा हक़ हूंदा आहिनि, मर्दनि जा औरतुनि जा। औरतुनि खे बि उहे ई हक़ ॾियणु घुरिजनि जीअं त असांजो मर्दाणो जेको आहे मुआशिरो पदरशाही आहे, मर्दनि जो मुआशिरो आहे, उन में औरत खे उहा रिस्पेक्ट उन लेवल जी नथी ॾिनी वञे। तब्दीली आई आहे पर जेका असांजा अंदरूनी जेके शहर आहिनि उन्हनि में अञा उहा तब्दीली न आई आहे। असांजूं औरतूं अञा बि पीढ़ियल आहिनि, उन्हनि में उन्हनि जी माना सोच जेका आहे न उहा तब्दीली न थी सघी आहे, अञा तब्दीली जी ज़रूरत आहे अञा औरतुनि में। उन हूंदे बि जेका तब्दीली आई आहे, असां ॾिसूं पिया त तालीम जे मैदान में असांजूं औरतूं अॻु भरियूं आहिनि ऐं न सिर्फ़ु जेको आहे सो शहरनि में पर जेको विच वारा जेके शहर आहिनि असांजा उन्हनि में बि औरतुनि में काफ़ी असां ॾिसूं पिया त अवेयरनेस आई आहे। जीअं औरत आज़ादी मार्च हुयो, जीअं ॾियारो असां सिंध में मल्हाइण शुरू कई आहे, उन खां पोइ औरतुनि में काफ़ी अवेयरनेस जेका आहे आई आहे ऐं असां बि तमामु घणो ख़ुशि आहियूं त हीउ ॾिहाड़ो मल्हाइजे लाज़मी तौर ते। ऐं उन सां गॾोगॾु मूंखे वरी हिकिड़ो इहो हूंदो आहे त माना मर्दनि ते अहसासु ईंदो आहे त जेको आहे सो औरतुनि जी ॻाल्हि कंदियूं आहियूं त मर्द बि असां सां गॾु हूंदा आहिनि, जेके असांजो भरिजल हूंदा आहिनि, जेके असांखे उत्साहींदा आहिनि ऐं असांजे माशरे में जेके बि औरतूं जेके आहिनि ॿाहिरि निकितियूं आहिनि उनजो सबबु मर्द ई आहिनि। मां तव्हांजे साम्हूं आहियां, तव्हां जा जेके बि आहिनि उनजो सबबु जा उनजो पीउ हूंदो आहे, जा उनजो भाउ हूंदो आहे, जा उनजो घर वारो हूंदो आहे, को बि फैमिली मेंबर जेको आहे मर्द उहो ई उनखे उत्साहींदो आहे या उनखे उहो अॻियां कढींदो आहे। असां उनखे विसारे छॾींदा आहियूं, असां सिर्फ़ु औरत 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 कंदा आहियूं, पर औरत बिल्कुलु हुजणु घुरिजे, पर मर्दनि खे सफ़ा डिग्रेड न करणु घुरिजे। असल में इहो हिकिड़ो मिसकॉन्सेप्ट आहे, असां उन्हनि जा हक़ था घुरूं, असां उन्हनि जा हक़ नथा घुरूं, असां पंहिंजा हक़ था घुरूं, उन्हनि जे हक़नि सां असांखे कुझु न अचे। ईअं आहे न सनम, तव्हां छा चवंदा इन हवाले सां? जे ॾींहं जे हवाले मां इहो ई चवंदमि की असांजी औरत जेका आहे उहा बाशऊर बि आहे ऐं समझदार बि आहे, उनखे गाइड करण जी बि एतिरी अवेयरनेस आणण जी एतिरी ज़रूरत आहे त जीअं मैडम आहे ऐं अहिड़ा ॿिया किरदार आहिनि असांजे लाइ इहे सम्झो मछलेरा आहिनि। असांखे माने हिकिड़ी इंस्पिरेशन मिले थी इन्हनि मां, अवेयरनेस मिले थी शयुनि जी। असीं ॾिसूं था उन्हनि जो जेको किरदारु आहे, उन्हनि जी जेका लाइफ आहे, उन्हनि कीअं गुज़ारी आहे, छा साल कयो आहे, त असांखे बि मतिलबु दिलि में इहो थिए थो त असीं पंहिंजो किरदारु अदा करियूं। हर फ़र्द, हर ख़ातून हुजे या मर्द हुजे, पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो इन सिलसिले में। ऐं मर्दनि ते बि इहा ज़िम्मेदारी आहे तूं पंहिंजे घर जी औरतुनि खे अॻियां आणण में मदद कनि, पर असल ॻाल्हि त इहा हूंदी आहे की हर कामयाबु मर्द जे पुठियां हिकिड़ी औरत जो हथु हूंदो आहे। ऐं असां जेके औरतूं आहियूं न, असीं हिकिड़ी बुनियादु, हिकिड़ी नस्ल, हर शइ खे अॻियां आणण लाइ सभिनी खां वधीक अहम किरदारु आहिनि। सही ॻाल्हि था चओ, बिल्कुलु व्हील ऑफ द सोसाइटी ईअं चइजे। ईअं मां चवां थी की मर्द कामयाबु मर्द जे पोइ औरत आहे त कामयाबु औरत जे पोइ बि मर्द आहे। ऐं ज़ाहिर आहे जेसि ताईं मर्द उन्हनि खे सपोर्ट न कनि, स्पेशली अगरि तव्हां पॉलिटिक्स में ॾिसंदव त अॼुकल्ह औरतूं काफ़ी एक्टिव आहिनि, लेकिन हिन जी हिकिड़ी वॾी वजह इहा आहे की 2002 में जॾहिं लोकल गवर्नमेंट जो सिस्टम आयो तॾहिं 40,000 औरतूं काउंसलर थी इलेक्ट थी आयूं ऐं उन 40,000 औरतुनि जे पोइते जंहिंमें मां बि हिकिड़ी शामिलु आहियां, जेके मां चवंदी हुअमि की मां किचन के काउंसिल में आई आहियां, मूंखे ख़बर न हुई मां किचन में हूंदी हुअमि, त उहे मर्द हुया जेके उन्हनि खे अॻिते वठी आया, लेकिन उन्हनि में उहा ई औरतूं कामयाबु थियूं जंहिंमें पाण बि कुझु हुयो। त मर्दनि उन्हनि खे उन वक़्तु अॼु खां 20 साल अॻु औरत मुआशिरे जी इहा ॻाल्हि ॿुधी तूं पंहिंजी औरत खे ॿाहिरि कढियो आहे, हुते मोकिलियो आहे, इहे सभु सोसाइटी खे फेस कयो। उन खां पोइ जॾहिं हे थियो त अॼु औरतूं बि अॻिते आयूं आहिनि, त असां त ख़ासि तौर ते ख़ुशनसीब आहियूं सिंध में रहण वारा की असांजी त धरती सूफ़ियनि जी धरती आहे, सिंध में ससी जी धरती आहे, शाह लतीफ़ भिटाई जी सूरमियूं
तव्हांखे सिंध में मिलंदियूं, ॿिए काथे न मिलंदियूं। ऐं असांजी धरती त उहे आहे की जेकॾहिं कंहिं न्याणी खे वठी वञिजे तो क़तल जा गुनाह बि माफ़ था थी वञनि। तो औरत जी इज़त त एतिरी घणी आहे, औरत जी इज़त त घणी आहे, पर वक़्त सां गॾोगॾु असां ॿी शयुनि खे जॾहिं अडॉप्ट कयो आहे तो असां शायदि औरतुनि जी अहमियत खे घटि करे छॾियो आहे। लेकिन असांजी अहमियत बेशक आटे में लूण जे बराबरि हुजे, लेकिन लूण जी अहमियत का इनकार न आहे। ज़बरदस्त ॻाल्हि कई अथव। बाक़ छा चवंदा इन हवाले सां? बिल्कुलु मां टोटली एग्री कयां थी मैडम जी ॻाल्हि, ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां मैडम एक्सप्लेन कयो। असल में जीअं सुहिणी अॻु में बि ज़िक्र कयो त औरत खे बि मर्द जे सहारे जी ज़रूरत पए थी, सपोर्ट जी ज़रूरत पए थी, ईअं ई मर्द खे बि औरत जी सपोर्ट जी ज़रूरत पए थी। औरत ऐं मर्द बेसिकली ॿ इंडिविजुअल्स आहिनि, ॿ फ़र्द आहिनि जंहिंजी असां अगरि कॉम्पिटिशन में पवंदासीं त हिते मामला घणा ख़राब थींदा आहिनि। कॉम्पिटिशन में न पढ़णु घुरिजे, ॿिन्हिनि जी हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी अहमियत आहे, ॿिन्हिनि जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सपोर्ट हिक ॿिए खे लाज़मी आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। जॾहिं इहे असां वटि एग्ज़ाम्पल्स आहिनि त हिकु औरत जी ज़िंदगीअ में मर्द जे अहिड़े किरदार जे करे, नेगेटिविटीअ जे करे उहा अॻिते नथी वधी पवे या उनजी लाइफ मुतासिर थिए थी, त हिते ई अहिड़ियूं एग्ज़ाम्पल्स बि आहिनि त मर्दनि जी लाइफ बि काफ़ी औरत जे करे जेका आहे उहा बैकवर्ड वई आहे, उन ते बि उनजो नेगेटिव इम्पैक्ट पियो आहे। मां सम्झां थी हिते ॻाल्हि शऊर जी आहे। असां मर्द ऐं औरत जे फ़िरके में पढ़ूं, इन खां बहितर आहे त असां हिक ॿिए खे एज़ अ सॉल ॾिसूं। मर्द बि हिकिड़ो सॉल आहे, औरत बि हिकिड़ी सॉल आहे। जॾहिं तव्हां हिकिड़ी सॉल, आई एम अ सॉल, शी इज़ अ सॉल, जॾहिं असां हिक ॿिए खे हिकिड़ो फ़र्द थी ईअं ॾिसंदासीं त पोइ हिते ॿिया फ़र्क़ पाण ई मिटिजी वेंदा, पोइ हक़ बि मिलंदा, पोइ फ़र्ज़ बि थींदा, पोइ जेके कर्ज़ बि लहंदा। पर जॾहिं हिकिड़ो फ़र्द हिकिड़ी सॉल खां मथे करे अचे, असां चऊं था इहा औरत आहे त हिन जा हिकिड़ा पंहिंजा हक़ आहिनि, हे कम हिनखे करणा आहिनि, हे कम न करणा आहिनि। हिते था सभु मसला सभु हिते था। मां इन सां थोरो डिसएग्री कंदी ताकी का बि कई कि असां इहा कुदरत त असांखे हिकु जहिड़ो ठाहियो आहे। बिल्कुलु असांखे अहिड़ी तरीक़े सां हाणे कॾहिं असांजो कॾहिं चवंदा भई न्याणी, भई न्याणी में बि ओतिरी माउ खे तकलीफ़ थिए थी जेतिरी पुट में थींदी आहे। तो इन में असां बाउंड्रीज़ असां ठाहियूं आहिनि। जेको कमु अॼु ॾिसो त हर कमु औरत बि करे सघे थी, उहा ई कमु मर्द बि। असां चवंदा भई रोटी मानी सुठी औरत पचाईंदी आहे, लेकिन सॼी इंटरनेट जेको 5 स्टार होटल्स उनमें मर्द आहिनि। असां कंहिंखे बाउंड्री न कयूं, जेको कमु माण्हू करे सघे थो उनखे आज़ादानो हक़ हुजे कि उहो पंहिंजी मर्ज़ी सां कमु करे। उहे अदा करणु खपनि, उहे अलॻि अलॻि रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। इन करे मां चयो त असां हिक ॿिए जा हक़ नथा करूं, औरतुनि खे उन्हनि जा हक़ मिलणु खपनि, मर्दनि खे उन्हनि जा हक़ मिलणु खपनि। पर तकलीफ़ जी ॻाल्हि आहे त अॼु जूं बि असांजूं जेके न्याणियूं आहिनि, अॼु जा असांजे जेके घणी असां वटि जेका पॉपुलेशन आहे उहा औरतुनि जी आहे। बट अनफॉर्चुनेट सभ खां वधीक इहा ॻाल्हि आहे त एजुकेशन में असां सभ खां पोइते आहियूं। पर स्पेशली सैयद घराना या अहिड़ियूं फैमिलीज़, मां पंहिंजी फैमिली जी बि ॻाल्हि कयां छो त मां उन मां गुज़री आहियां, ॿियूं बि खोड़ अहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि जेके अॼु बि औरत जी तालीम हिकिड़ो उते क्वेश्चन मार्क। मां इहो चवंदमि की असांजी फैमिली बि ईअं ई आहे की असांजे जेके वॾा हूंदा उन्हनि में इहा शइ कोन हुई एतिरी तालीम वग़ैरह जे हवाले सां, लेकिन असांजे बाबा खे इन शइ में मां एप्रिशिएट कंदसि छो त, ऐं ख़ासि करके अम्मी खे, उन्हनि असां ते तमामु घणी महिनत कई ऐं एतिरी महिनत कई जो अॼु असीं ॿियनि खे इहा शइ ईअं ॿुधाए सघूं था त असां बि इन ई टाइम मां इन्हनि शयुनि मां गुज़रिया आहियूं, ॻोठनि जे माहौल मां उथी करे शहरनि में आया आहियूं। ऐं तालीम ते हर कंहिंजो हक़ु आहे, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, बराबरि जो हक़ु आहे। ऐं हिकिड़ी औरत तालीम याफ़्ता हूंदी त हू पूरो घर, पूरो मुआशिरो, पंहिंजी औलाद, ख़ानदान उनखे तालीम याफ़्ता कंदी, उनखे सुठी तरबियत ॾींदी ऐं अॻियां वठी ईंदी। औरत जी तालीम तमामु ज़रूरी आहे। सही सोनी, तव्हां इन हवाले सां छा चवंदा? कहिड़ियूं तव्हां त ॻोठनि में झरनि जंगनि हर जॻह वञो था, तव्हां ॾिसो था हर तबिके जी औरत तव्हां ॾिठी आहे, शहरी बि ॾिठी, ॻोठाणी बि ॾिठी, कहिड़ा डिफरेंसिस ॾिठा अथव? सभ खां पहिरियां त असां पाण जेको आहियूं सो ॻोठ सां तालुक रखूं था, त असां में जेको आहे सॼे असांजे ख़ानदान में जेको आहे सभ खां पहिरियां जेको आहे छोकिरी जेका आहे, मां आयसि यूनिवर्सिटी लेवल ताईं पढ़ियसि। हालांकि माशाल्लाह मुंहिंजी 7 भेणूं आहिनि, पर 7 मां जेका न यूनिवर्सिटी लेवल ताईं कान आहे, कंहिं मैट्रिक कई, कंहिं इंटर कई, बसि शादी थी वई उन्हनि जी। सिर्फ़ु मां हुअसि, पर माना जेको मुंहिंजो हाणे मुंहिंजो घर वारो आहे सारियुनि जो हुयो, उन जेको आहे मुंहिंजे घर वारनि खे फोर्स कयो, पर मुंहिंजी अम्मा ऐं बाबा जेको आहे उहो सम्झो त हिनखे जेको आहे सो असां छॾियूं पढ़ण जे लाइ, वञे हैदराबाद पढ़े, यूनिवर्सिटी में एडमिशन वठे। त सभ खां पहिरियां त बाबा ऐं अम्मा जो मां जेको आहे शुक्रगुज़ार आहियां जीअं मूंखे इजाज़त ॾिनी। ऐं उनखां पोइ जेको आहे मुंहिंजो हा जी, उन्हनि सम्झो उन लाइ की न त हुननि जी मर्ज़ी हुई, न पिया छॾे सघनि, त बसि पोइ मां अॻियां न पढ़ी सघां हा त हिन लेवल ताईं थी सघे न पहुचा आहियां।
पर उनजो सबबु अम्मा ऐं बाबा हुया, उन्हनि सम्झियो ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो मुंहिंजो घर वारो जीअं मूंखे पहिरियां सभ खां पहिरियां मङिंदो हुयो, उन मूंखे पढ़ायो, यूनिवर्सिटी में एडमिशन वठी ॾिनी, उते जेका भॼ डुक थी सॼो हिन कयो ऐं उते टीचर्स पढ़ाईंदा हुया असांखे, त उन में जेको आहे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी त हुन खां असां पुछंदा हुआसीं। त मतिलबु हर क़िस्म जी जेका सपोर्ट जेका आहे उन मूंखे कई, हालांकि सियासत में खणी अचणु, अॻियां वधणु ऐं केॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। अॼु तव्हां ॿई गॾिजी, तव्हां ॿिन्ही खे अदा सारनि खे ऐं तव्हांखे असांखे ॾिसी उत्साह मिलंदो आहे, तव्हां ॿई गॾिजी अॼु माण्हुनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हि कंदा आहियो, छा त ज़बरदस्त कॉम्बिनेशन आहे। ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं नाज़रीन, ब्रेक वठूं था, सफ़ा नंढो ब्रेक है, वञो केॾां न, ॾिसंदा रहिजो धरती टीवी। पखियुनि खोलिया पंहिंजा पर, जारी रखबो नओं सफ़र, धरती जो सुबुह, धरती जो सुबुह। हैप्पी इंटरनेशनल वुमेंस डे सभिनी भेणुनि खे चवंदासीं ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे वेलकम चवंदासीं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में। ज़बरदस्त कचहरियूं ॻाल्हि ॿोल थी रही आहे, बहितरीन महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं गॾु जेके पोर्ट्रेट्स तव्हां स्क्रीन ते ॾिठा नाज़रीन, बेनज़ीर भुट्टो हुजे, रुतफ़ाओ हुजे, या असांजे बहितरीन जेके पर्सनैलिटीज़ गुज़रियूं आहिनि, बिल्किस ईदी हुजे, या उहे आसमा जहांगीर हुजे, अम्मा जिंदो हुजे, इन्हनि सभिनी जा पोर्ट्रेट्स तव्हां ॾिठा, आबिदा परवीन साहिबा जो पोर्ट्रेट ॾिठो। इहे सभु पोर्ट्रेट मूं इन करे ठाहिया त मुंहिंजूं इंस्पिरेशन्स जेके आहिनि उहे इहे पर्सनैलिटीज़ आहिनि, उहे औरतूं जेके पाण खे डिफरेंट फील्ड ऑफ लाइफ में मञराइनि थियूं, अॻिते वधनि थियूं। हिन पेट्रियार्कल सोसाइटी में पाण खे मञराइणु मुश्किल आहे, पर नामुमकिन आहे, ऐं किथे माशाल्लाह सां उहे कीअं जाखोड़ करे पहुचनि थियूं। अॼु जूं जेके असांजूं सूरमियूं आहिनि, जेके सरतियूं आहिनि, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां कचहरियूं करे रहिया आहियूं, ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। ऐं असांजी ॻाल्हि ॿोल इहा हुई त एजुकेशन हिकिड़ो असांजो बेसिक राइट आहे, हेल्थ असांजो बेसिक राइट आहे, असांजे जेके बेसिक राइट्स आहिनि उहे असांजी औरतुनि खे ॾिना वञनि ऐं उन्हनि जो इहो हक़ बि थिए थो। ऐं हू बि मां जॾहिं हिस्ट्री में हली वञा, पास्ट में हली वञा, त असां इंस्पायर सभ खां वधीक कयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मां। ऐं पाण फरमायूं त इल्मु जेको आहे उहो औरत तोड़े मर्द ते फ़र्ज़ आहे, यानी जॾहिं बीबी फ़ातिमा हली ईंदी हुई त नबी करीम उथी बीहंदा हुआ ताज़ीमन। त इहो असांखे इहा हिकिड़ी सिख्या आहे, उतां असांखे सिखणु खपे। ऐं उन खां अलावा असां मंगला शर्मा सां गॾु मौजूदु आहिनि, त मां ॻाल्हि इहा ज़रूरु कंदसि त हिंदू मज़हब में बि इहा शइ आहे त औरत खे हिकिड़ी माता जी अहमियत ॾिनी वई आहे, उनखे हिकिड़ो हीरो करे रिप्रेज़ेंट कयो वियो आहे। इहा सुठी शइ आहे, सुठी ॻाल्हि आहे त हिस्ट्री खां वठी हेसि ताईं असां इलाही ज़बरदस्त किरदार ॾिठासीं औरतुनि जा, ऐं उहे ई किरदार, उन्हनि मां ई कुझु किरदार अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि, जिन सां असां कचहरी करे रहिया आहियूं। मैम, छा चवंदा अॼु जी जेका पाकिस्तान जी औरत आहे उनखे किथे ॾिसो था अॼु? मां सम्झां थी कि पाकिस्तान में जेतिरी वॾी आबादी आहे औरतुनि जी, उन हिसाब सां औरतुनि खे उहे प्रॉब्लम्स आहिनि जेतिरे थियणु खपे। इंटरनेशनली बि अगरि असां इंटरनेशनली रिपोर्ट पढ़ूं था औरतुनि जे हवाले सां, त पाकिस्तान जो जेको आहे रैंक तमामु सुठो न आहे, लेकिन हुन जे बावजूद बि इन तकलीफ़ दे माहौल में जॾहिं की औरतुनि खे एतिरी सहूलियतूं बि न आहिनि, एतिरे उन सां मुआशरे में प्रॉब्लम बि आहे, पोइ बि औरतूं तमामु घणियूं उते कमु पियूं कनि। ऐं औरतुनि ही खे ट्रिब्यूट ॾियणु खपे कि उहे औरतूं अहिड़ी मुश्किल हालात में बि कमु कनि थियूं, ऐं उहे इंस्पिरेशन जीअं तव्हां चयो, उहे असांजी सभु हीरोज़ औरतूं आहिनि जेके हिते थियूं आहिनि। हिते तव्हां ॾिसो पहिरीं तक़रीबन 1979 ताईं वञो त औरतूं पॉलिटिक्स में एतिरियूं न हुयूं, लेकिन उन खां पोइ जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा आई, छाकाणि कि पाण औरत हुई, त हुन ते कुझु कमु थिया। ऐं असेंबली जी अगरि ॻाल्हि कयूं त 2010 खां वठी 2013 ताईं तमामु घणी लेजिस्लेशन थी, असेंबलीज़ में बि थी। पोइ 2002 में जॾहिं लोकल गवर्नमेंट में हिकु वॾी तादाद औरतुनि जी आई, त उहे औरतूं तमामु अॻिते आयूं, ऐं अॻिते सिर्फ़ु न आयूं, उन्हनि प्रूफ कयो आहे। उन्हनि प्रूफ कयो आहे हिते कि पॉलिटिक्स में तव्हां ॾिसो असेंबली सेशन में औरतुनि जो बिज़नेस वधीक आहे, औरतूं वधीक ज़िम्मेदारी सां कमु कनि थियूं। फाफिन जी रिपोर्ट ॿुधाईंदी आहे कि औरतुनि जो वधि में वधि कमु आहे। प्लस औरतूं जेतिरे क़दुरु अॻिते आहिनि तालीम जे मैदान में, रुगो पाणी आहे हिनखे औरतुनि खे उनखे रस्तो मिले त उहो पाण किथे न किथे पुॼंदियूं। लेकिन मां सम्झां थी उन जे लाइ असां औरतुनि खे अञा कमु करण जी ज़रूरत आहे, पंहिंजी औरतुनि जे लाइ। कोट आहे न त दे ट्राइड टू बरी अस, दे डिडंट नो वी वर द सीड्स। यस, वी आर द सीड्स। या वी मतलब वी ग्रो अप। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। बाग खां मां पुछंदसि, बाग तव्हां छा चवंदा पाकिस्तान जी औरत खे किथे था ॾिसो? हाँ, पाकिस्तान जी औरत जे लाइ हिकिड़ो इहो वॾो चैलेंज आहे। सही, जीअं मैडम से फरमायो त
जेको बि अॼुकल्ह जो दौरु आहे, जेका बि असां वटि जंहिं क़िस्म जी सोसाइटी में असां रहूं था पिया, हिकिड़ो चैलेंज आहे जेका हिकु औरत हर ॾींहुं पंहिंजी उन चैलेंज खे खणी पंहिंजे पाण मंझराए थी, पर इहो ग्लोबली चैलेंज आहे। इहो मतिलबु पाकिस्तान में त आहे, पर तव्हां ॾिसो त तव्हां यूरोप में हलिया वञो, जिते बि वञो, मेल डोमिनेंट सोसाइटी जिते किथे आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में न आहे। इहो मतिलबु सॼी दुनिया जो हिकिड़ो ग्लोब जो इहो अलमियो आहे ऐं हिकिड़ो मसइलो आहे त औरत खे पंहिंजो पाण मंझराइणो पवे थो। हालांकि उहा जेॾी बि ओॾी ई क़ाबिल आहे जेतिरो मर्द आहे, उहा ओतिरी तालीम याफ़्ता अगरि हुजे जेतिरो मर्द बि हुजे, पर पोइ बि उनखे जंहिं क़िस्म जा चैलेंजिस फेस करणा था पवनि डेली रूटीन ऐं पंहिंजी बेसिक नेसेसिटीज़ जे लाइ जेका हुनखे फाइट करणी थी पवे। अनफॉर्चुनेटली जीअं तव्हां अॻु में बि ज़िक्र कयो त इहे त बेसिक आहिनि न, त तालीम ॾियणु, शऊर ॾियणु, ऐं तव्हां उनखे पंहिंजो कंहिं बि फील्ड में पंहिंजो पाण खे एक्सप्लोर करे त उनखे तव्हां उनजे पेर जी ज़ंजीर न थियो, तव्हां उनजी हिमत बणिजी अॻिते वधो। उन्हनि खे बि औरत खे बि हिकिड़ी सपोर्ट खपे थी, हिकिड़ी स्पेस खपे थी, हिकिड़ी दुनिया फ्री ग्राउंड आहे। ऐं मां सम्झां थी औरत हुजे या मर्द, उनखे पंहिंजो पाण खे एक्सप्लोर करण जे लाइ फुल आज़ादी हुजणु घुरिजे। ऐं असां ई शुरूआत कंदासीं, असां ऐं इहा बि औरतूं ई शुरूआत कंदियूं त असां जॾहिं पंहिंजा असांखे ॿार थियनि, असां पंहिंजे पुटनि खे अहिड़ी तरबियत ॾियूं त उते छो त इन में बि जीअं इनखे इन शइ खे बिगाड़ण में जीअं चऊं था असां, अगर चयो वञे त के मर्द आहे त इनखे सुधारे बि मर्द ॾेई सघे भाउ खे पाणी पियारी घर में हाणे मां वरी भाउ खे चवंदी आहे दादा पाणी पियारजां, माना इहो चेंज अचण खपनि सोसाइटी में आहिस्ता आहिस्ता। अच्छा, मूंखे कोट पढ़ी कंहिं लेजेंड जी कोट हुई ऐं उन में इहा शइ हुई त असां जे औरतुनि जी तरबियत ते असां ॾाढो कमु कयो आहे, हाणे असांजी औरत तरबियत याफ़्ता आहे, पर असांखे हाणे मर्दनि जी तरबियत ते कमु करणु खपे। इन हवाले सां सोनी तव्हां छा चवंदा? मर्दनि जी तरबियत जे हवाले सां असल में उन्हनि खे तरबियत, असांजो माशरो जेको आहे न, यूं चयो तव्हांखे त पहिरियों मर्दाणो माशरो आहे, त तरबियत तालीम सां ईंदी। बिल्कुलु। ऐं तालीम जेका आहे उन लेवल जी असांजे माशरे में नथी ॾिनी वञे, जीअं लेवल नफ़्सियाती तालीम जेका जीअं चइजे, जिन जे करे वाक़िया डोमेस्टिक अब्यूज़ थिए थो, केतिरियूं ऑनर किलिंग्स थियनि थियूं। बिल्कुलु। त अगरि असांजे नियाणियुनि सां जेके बि नंढड़ी उमिरि में जेके शादियूं थियनि थियूं, जिनसी ज़्यादतियूं थियनि थियूं, इहे सभु वाक़िया सिर्फ़ु जेका आहे हाई लेवल जी जेका ॿिनि मुल्कनि में तालीम नथी वञे, उहा असांजे माशरे में नथी ॾिनी वञे। हालांकि असांजे मर्दनि खे त माना नंढड़ो छोकिरो एतिरो थियो बसि छोकिरो आहे ॿाहिरि घुमे फिरे, बाक़ी नंढी छोकिरी थोरी वॾी थी घर में वेहा, पर असांजे मर्दनि में उहो शऊर तॾहिं ईंदो जॾहिं हू ॾिसंदा वाक़ई में त बाबा हीअ असांजे माशरे में औरत जी बि उहा रिस्पेक्ट आहे। जीअं जेके कुझु मर्द ॿाहिरि निकिरी अचनि था, यूनिवर्सिटी में पढ़नि था, त उन्हनि में उहो शऊर अची थो वञे त औरत जी कहिड़े नमूने असां रिस्पेक्ट कयूं। बाक़ी जेके असां ॾिसूं था त असांजे अंदरनी तौर ते जेका असांजे ॻोठ आहिनि, उन्हनि में जेके मर्द आहिनि, उन्हनि में उहा शइ उहो शऊर न आहे, ऐं उनजे करे औरत असांजी जेका आहिनि उहा ॾाढो पीड़ा उनखे मिले थी। असल में औरत ते ज़िम्मेदारी जीअं घणी आहिनि, त औरत ते आज़माइश बि घणी आहे। जीअं हिकिड़ो मर्द महिनत करे थो, औरत उनका डबल मेहनत करे थी, यानी औरत मल्टी टैलेंटेड है, हू हर कम करे सके थी, हर कम करे थी पई। अॼु ॾिसो न, डॉक्टर बि औरत है, पायलट बि है, टीचर बि है, हर फील्ड में औरतूं आहिनि। ऐं उन खां अलावा असां हारिप करियूं, असीं बनियूं लुणूं, असां गज ठाहियूं, पर उहे काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां चवंदा न त औरत वधीक सुठो करे सघे थी। त माने इन शइ में इहा अवेयरनेस जी ज़रूरत आहे औरत खे ॿुधाइण जी, त तूं वधीक टैलेंटेड आहीं ऐं तूं उन शइ खे जेतिरो बि अॻियां आण वो घटि आहे। हू पंहिंजूं जेके क्वालिटीज़ आहिनि उन्हनि खे पाण सम्झनि पहिरीं। असीं अगरि पाण खे सम्झंदासीं त असीं मुआशरे खे वधीक बहितर प्रेज़ेंट करे सघंदासीं। हाँ, इहा ॻाल्हि मां हमेशह चवंदी आहियां, दैट स्पार्कल हैज़ टू बी विद इन योर सेल्फ। तव्हांजी ज़ात खां उहो स्पार्कल स्टार्ट थिए थो। तव्हां अगरि पंहिंजी ज़ात में मोटिवेशन आहियो तॾहिं ई तव्हां अॻिते वधी सघंदो। मैम ईअं ई आहे। हा, बिल्कुलु ईअं ई। हिन जे लाइ असां औरतुनि खे ई थोरो हिकिड़ो स्टॉप अञा अॻिते अचिणो पवंदो कि कोई बि मर्द आहे उहो पहिरीं पंहिंजी माउ खां पंहिंजे घर खां सिखंदो आहे। असां पंहिंजे घर में अहिड़ो माहौल ॾियूं, असां औरतूं ई अगरि पुट खे वधीक प्रिफरेंस ॾींदियूं, धीअरुनि खे न ॾींदियूं, त उहे ई सॼो माइंड सेट खणी अॻिते सोसाइटी में वेंदो आहे। त असां पंहिंजे ॿारनि खे ॿिन्ही खे इक्वल ॾिसूं, ऐं जॾहिं असां इक्वल ॾिसंदासीं, हिकिड़ी माउ कंदी त उनखे ख़बर हूंदी कि मुंहिंजी माउ जी जेतिरी रिस्पेक्ट आहे त ओतिरी अॻिते ॿिए औरतुनि जी बि ओतिरी रिस्पेक्ट आहे। असांखे हिन शइ खे थोरो पाण बि अॻिते करणो पवंदी। जेसि ताईं असां पहुताऊं, हिमत जारी रखूं। इन करे ईअं न की असां ई थकिजी पऊं त पोइ माण्हू त असांखे खाइण लाइ तयारु वेठा आहिनि। इहा सही ॻाल्हि आहे। तव्हांजी कहिड़ी शयूं आहिनि जिन्हनि ते असांखे कमु करणु खपे बेसिकली औरत जे लाइ
हिन साल जी छा टर्म्स हुजनि, कहिड़ा कंडीशंस हुजनि खपनि? जेके इंटरनेशनली थीम हिन दफ़ा साल जेको औरत जी रखी वई आहे उहो इहा ई रखी आहे कि असांजो हक़ त ख़बर आहे कि असांखे आहे, लेकिन जेको जो असां सही सम्झूं था उहो माशरो बि हिनखे एक्सेप्ट करे कि उहे शइ सही आहे। अगरि मां हिकिड़ी शइ सही सम्झां थी लेकिन सोसाइटी में वञो त चवंदा हिन ग़लति कई आहे, त हुन में बि एतिरी टॉलरेंस हुजे कि अगरि उहो पाण कुझु सही औरत सम्झे थी त उनखे एतिरी स्पेस ॾिजे। त इहे ई एतिरी माण्हुनि खे सिर्फ़ु एक्सेप्ट करणु खपे। ऐं औरतुनि जी बि असां राइट ऐं रिस्पॉन्सिबिलिटी जी ॻाल्हि कंदा आहियूं। हमेशह चवंदो असांखे हे राइट न आहे, हो राइट न आहे, असां रिस्पॉन्सिबिलिटी विसारे छॾंदा आहियूं। असांजी रिस्पॉन्सिबिलिटी बि इहा ई आहे कि मां पंहिंजी कम्युनिटी में पहिरीं औरत आहियां जेको पॉलिटिक्स में आई आहियां। पॉलिटिक्स में अचण करे एतिरो पोइ मां ब्राह्मण फैमिली सां, जीअं सैयद फैमिली हूंदी आहे, बिल्कुलु ईअं ई। लेकिन मां इहा फील कयो कि अगरि मां हिकु आई आहियां त मुंहिंजे पोइते 100 औरतुनि जी छोकिरियुनि जी हिकिड़ी नज़र आहे। मूंखे पंहिंजो अहिड़ो रोल मॉडल थियणो आहे कि उहे सभु छोकिरियूं मूंखे ॾिसी फॉलो कनि। त असां जिते असांखे कुझु मिले थी त असां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी बि अहिड़ी कयूं कि अॻिते माण्हू असांखे अॻिते आणनि। ईअं करे कि थोरी बि ॻाल्हि हूंदी आहे न, अॼुकल्ह असांजो मुआशिरो अहिड़ो आहे औरत खे छॾींदो न आहे, त औरत खे वधीक मज़बूत बि थियणु खपंदो आहे। ऐं जहिड़ी फील्ड में औरतूं आहिनि उन फील्ड में औरत पाण खे मनराइनि बि ऐं स्ट्रॉन्ग थियनि, कंहिं सां दॿजनि न, पंहिंजे हक़ लाइ ज़रूरु ॻाल्हाइनि। हा, इहा सही ॻाल्हि था चओ। जॾहिं असां ॻाल्हाईंदासीं, ॻाल्हाइण शुरू कंदासीं, तॾहिं ई असां अॻिते वधी सघंदासीं। सोनी, छा तव्हांजो हिन दफ़ा जो रेज़ोल्यूशन छा आहे? हिन साल जी औरत जे लाइ तव्हां छा चवंदा, रेज़ोल्यूशन छा आहे? असल में असां त जेको आहे मजमूई तौर ते सभिनी जी ॻाल्हि कंदा आहियूं। तव्हांखे ख़बर आहे त इंसान ज़ात जी असल में असां ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं। उहा औरत हुजे, मर्द हुजे, जेंडर बैलेंस असांजो बराबरि हूंदो आहे सभिनी जे लाइ। ऐं औरत जे हवाले सां मां इहो चवंदसि त असांजे माशरे में जेके औरतुनि जो, जीअं तव्हां सवेरे सवालु कयो पर उहो सवालु अध में रहिजी वियो, त मां सॼी सिंध में तक़रीबन असां शहरनि में सभिनी में विया आहियूं, औरतुनि सां मिलिया आहियूं, उन्हनि सां उन्हनि काफ़ी औरतुनि जी माना नेचर में उन्हनि जी शामिलु थी वियो आहे त असांखे जेको आहे न घर में रहणो आहे, खाधो पीतो पचाइणो आहे, असांजो कमु ई इहो आहे, उनखां अॻियां वधिणो ई न आहे। पर असांखे बि हू जॾहिं असां उन्हनि ॾे हली वेंदा आहियूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं, त हू वाक़ई सम्झंदियूं आहिनि, पर चवंदियूं आहिनि त बसि असांजो इहो ई कमु आहे, असांजो वधीक असां जेको आहे न कुझु नथा करे सघूं। असांजा जेके मर्द असांखे नथा चवनि, पर असां चवंदा हर मर्द या औरत हुजे घर खां शुरूआत करे थोरी बग़ावत करणी पवंदी, तॾहिं त तब्दीली ईंदी न। हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे कि औरत अगरि सम्झे थी कि मुंहिंजो घर जो कमु आहे खण, त उनमें बि बुराई न आहे अगरि कोई औरत घर जो, लेकिन बहितर तौर सां पाण जी जेके ॿार आहिनि उनजी करे पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे। त ज़रूरी न आहे हर औरत घर खां ॿाहिरि निकिरे, घर में रही बि पंहिंजी ज़िमेदारी पूरी करे सघे थी। त इन तरीक़े सां आहे कि औरत हुते अगरि सुठी कम जे लाइ बि त इहो मैडम ॾाढो हिकिड़ो वॾो अलमियो आहे त हे घर जा कम सिर्फ़ु औरत ई करे, ईअं छो आहे? ईअं न आहे। मक़सद इहा आहे कि अगरि मां औरत आहियां, मां सम्झां थी कि मां पंहिंजे घर में रही बहितर तौर ते कमु करे सघां थी, त मां छो न पंहिंजे घर में कयां। लेकिन ये ज़बरदस्ती न आहे कि अगरि मां घर में आहियां त हर औरत ई ॿाहिरि निकिरी अचे या हर औरत ई सिर्फ़ु घर में रहे। जेको औरत जेको करणु चाहे थी उहो हुते रही बि पंहिंजे सुठे तरीक़े सां करे सघे थी। मां हर जॻह मुंहिंजो त मां पाकिस्तान जी सिंध जी औरतुनि जे लाइ इहा ई मैसेज आहे कि असां हुन धरती में पैदा थिया आहियूं जिते औरतुनि जी वॾी इज़त आहे। त असां पाण खे मञायूं ऐं असां कंहिंखां घटि न आहियूं। असां ओतिरो सभु कुझु करे सघूं था पंहिंजी इज़त ते, पंहिंजे किरदार ते, पंहिंजे हुन ते मज़बूत रही करे महिनत कंदा त ज़रूरु दुनिया मञींदी। सिर्फ़ु असांखे पाण मज़बूत थियण जी ज़रूरत आहे। बी स्ट्रॉन्ग। ज़बरदस्त। थैंक यू सो मच मैम, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हां असां वटि कई आया, असांजे प्रोग्राम खे तव्हां शान बख़्शो। थैंक यू सो मच। नाज़रीन, ब्रेक वठूं था, सफ़ा नंढो ब्रेक है, स्टे ट्यून, विल बी राइट बैक। खोलिया पंहिंजा पर जारी रखबो नौ सफ़र धरती जो सुबह धरती जो सुबह थो करे राकास राड़ा पर अयाज़, थो करे राकास राड़ा पर अयाज़, हेल तुंहिंजी सिंध घबराए नथी।
वेलकम बैक वंस अगेन सभिनी भेणुनि खे भाइरनि खे चवंदासीं पर बिलख़ुसूस अॼु असांजो ॾींहुं आहे, अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे, त उहो मल्हाए रहिया आहियूं। उन जे हवाले सां बहितरीनु माण्हू पर्सनैलिटीज़ असां सां गॾु इन टाइम मौजूदु आहिनि, बल्कि मां चवां बहितरीनु इंसान मौजूदु आहिनि, छो त हाणे इंसानियत वारो कॉन्सेप्ट जेको आहे न उन ते बि असांखे कमु करणु खपे। घणो थी वियो औरत मर्द वारो चकर, हाणे इंसानियत वारी ॻाल्हि कजे ऐं हक़नि जी ॻाल्हि बि कजे, त इंसान जे हक़नि जी ॻाल्हि कजे। त अॼु असां औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ऐं उहे सप्रेस्ड औरतूं जेके असांजे मुआशिरे में जिन्हनि खे हक़ न आहिनि, राइट्स न आहिनि, उन्हनि जे हवाले सां जेके औरतूं इंडिपेंडेंट आहिनि, ॿाहिरि निकिरनि थियूं, आवाज़ बुलंद कनि थियूं, ॻाल्हाइनि थियूं, असां उन्हनि सभिनी भेणुनि खे एप्रिशिएट कंदासीं, छो त तव्हां ॻाल्हायो था तॾहिं ई असांजी जेका ॻोठ जी औरत आहे, उहा औरत जेका ॿाहिरि नथी निकिरी सघे, उहा औरत जिते पाबंदियूं आहिनि उन जा जेके राइट्स आहिनि उन्हनि ते उहे ई औरतूं ॻाल्हाइनि थियूं, जेके एक्टिविस्ट आहिनि, ॿाहिरि निकिरनि थियूं। त ज़बरदस्त ॻाल्हियूं करण जे लाइ ज़रूरी आहे त महिमान ज़बरदस्त हुजनि, बहितरीनु पर्सनैलिटीज़ असांखे हिते जॉइन कयो, उन्हनि जो तारुफ़ जी तरफ़ हलूं था। ऐं ज़बरदस्त पर्सनैलिटी आहे, तव्हांखे ॿुधायां नाज़रीन, त राइटर आहिनि, पोइट आहिनि, रिसर्चर आहिनि, असिस्टेंट प्रोफेसर आहिनि, इलाही मौज़ूज़ पर्सनैलिटी आहिनि। हिननि सां ॻाल्हि ॿोल लास्ट टाइम थी हुई, शेख हयाज़ ते प्रोग्राम हुयो, ऐं अॼु असांजी औरतुनि जे हवाले सां प्रोग्राम ते स्पेशली हिननि खे असां इनवाइट कयो। इलाही रिस्पेक्टेबल पर्सनैलिटी आहिनि। आबिदा घांगरो असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम मैम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु अल्लाह जो करम। तव्हां ठीकु आहियो? मां ठीकु आहियां। ख़ैरियत सां थैंक यू आहियो? सो मच त तव्हां अॼु असां सां गॾु आहियो। ज़बरदस्त तव्हांजी चर्चा महिरबानी। कंदासीं। हीउ ॾाढो स्पेशल डे आहे असां औरतुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते, ऐं पंहिंजी ॻाल्हि करण जे लाइ, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करण जे लाइ हिकिड़ो इंटरनेशनल डे आहे। ज़बरदस्त ऐं ज़बरदस्त ॻाल्हि ॿोल मैम सां कंदासीं। ऐं नाज़रीन खे ॿुधायूं त हिकिड़ी ॿी सहेली, ॿी सरती ज़बरदस्त शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त मेंबर आहिनि कॉमर्स, तव्हांखे ॿुधायां त मेंबर चैम्बर्स ऑफ कॉमर्स में प्रेसिडेंट आहिनि लेडीज़ जूं, ऐं इन खां अलावा मुस्लिम लीग फंक्शनल सां हिन जो वास्तो आहे। ज़बरदस्त कमु कंदियूं रहियूं आहिनि ऐं बहितरीनु शख़्सियत आहिनि। वेलकम चंदासीं उज़मा कामरान के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसी हैं? बहुत ही ग्रेसफुल लग रही है हमेशा की तरह। थैंक यू सो मच। थैंक यू, आप हमारे साथ हैं। ज़बरदस्त आज बात करेंगे औरतों के हवाले से। आज हमारा दिन है। मैम छा चंदा अॼु जे ॾींहं जे हवाले सां, वुमेंस डे जे हवाले सां? अॼु जो ॾींहुं जेको आहे सो हूअं त हर ॾींहं ते औरत ज़ाहिर आहे जेतिरी असांजे समाज में या दुनिया जे समाजनि में जेतिरी औरत सां डिस्क्रिमिनेशन थिए थी, जेतिरो उनखे ॿिए नंबर जो इंसानु सम्झो वञे थो, त हूअं त हर ॾींहं ते उन जी ॻाल्हि करणु खपे। पर अॼु ख़ासि तौर ते सॼी दुनिया गॾिजी करे औरतुनि जो हिकिड़ो जेको आहे सो ॾींहुं मल्हाईंदी आहे ऐं उन्हनि जे मसइलनि खे, उन्हनि जे मामलनि खे यकराए थी करे ऐं उन्हनि ते ॻाल्हायो वेंदो आहे, सेमिनार्स कया वेंदा आहिनि, ऐं हर साल में हिकिड़ो नओं प्लान कयो वेंदो आहे त हिन साल कहिड़े तरीक़े सां औरतुनि जे लाइ को कमु कजे। सो इहो हिकिड़ो मां ईअं सम्झां थी त यकजहतीअ सां यकराए थी करे औरतुनि जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारण जो ॾींहुं आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त औरत बराबरी चाहे थी, ऐं मर्द ऐं औरत जॾहिं तव्हां ॾिसो त ॿारु जॾहिं पैदा थिए थो, 9 महीना माउ जे पेट में आहे त का ख़बर न हूंदी आहे त उहो छोकिरो आहे या छोकिरी आहे। साॻे प्रोसेस में हू जनमु वठे थो, साॻे प्रोसेस में हू खीरु पीए थो, साॻे प्रोसेस में हू वधे विझे थो, हू हलणु शुरू करे थो, पंधु करे थो। उन खां पोइ जॾहिं अडल्ट थिए थो, जवान थिए थो, त पोइ छोकिरे जो अलॻि मामिलो ऐं छोकिरीअ जो अलॻि मामिलो छो थी वञे थो। बल्कि उन खां बि पहिरियां जॾहिं नंढड़ो आहे 6-7 सालनि जो बि, त छोकिरीअ खे खाधो घटि ॾिनो वञे थो त भली इहा सगी न थिए, छोकिरो सॻो थिए, छो जो समाज में उनखे उथो न। त यानी इहे मैडम सॉरी टू इंटरप्ट यू, जॾहिं त अगरि मेडिकली ॾिठो वञे त औरत खे त अञा वधीक मज़बूत ऐं सुठे खाधे जी ज़रूरत आहे, छो त अॻिते हली उहा हुनखे बर्थ करिणो आहे, माउ थियणो आहे, ऐं घणनि मामलनि खे हैंडल करिणो आहे। बिल्कुलु। त मेडिकली त औरत खे वधीक ज़रूरत आहे, पर हिते इहो थींदो आहे त न, छोकिरी जल्दी जवान थींदी, जल्दी वॾी थींदी, इन करे इनखे घटि खाधो ॾिनो वञे। जेकॾहिं ग़रीब घराणनि में थोरो लिमिटेड खाधो हूंदो आहे त प्रायोरिटी इहा हूंदी आहे त छोकिरनि खे मिले ऐं पोइ बचति थिए त पोइ वरी छोकिरीअ खे मिले। त इहो जेको रवैयो आहे, इहो असांजो इंसान जो पंहिंजो पैदा कयलु आहे ऐं अजायो पैदा कयलु आहे। इनखे इन जे ख़िलाफ़ु असां औरतूं आवाज़ उथारियूं थियूं, ऐं जेकॾहिं ज़मानो उनखे पोइ ग़लति सम्झे थो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिते पोइ उन जेको पंहिंजो जंहिंजो इख़्तियार छा चइजे त न, जंहिंजो इख़्तियार डिवाइड थिए थो, मर्द जो फुल इख़्तियार आहे औरत ते, जॾहिं उहा चए थी त मूंखे पूरो इख़्तियार, मूंखे बि बराबरि जो इख़्तियार मिले, त मर्द जो इख़्तियार डिवाइड थी वियो, विरछिजी वियो, त उहो विरछ ज़ाहिर आहे पंहिंजी केरु ॾींदो, त उते पोइ वरी ज़ाहिर आहे हिकिड़ो रुकावटूं बि पेश अचनि, कॉन्फ्लिक्ट अचे थो। ऐं वाकई सही ॻाल्हि है। आपसे पूछूंगी कौन से हकों की बात कर रही हैं आप औरतों के लिए, कौन से हक चाहिए?
देखिए अल्हम्दुलिल्लाह मैं एक सिंध के बड़े शहर में कराची में हूँ और मैं ये समझती हूँ कि औरतों को हकूक़ भी दिए जा रहे हैं। हाँ, कुछ जगहें आज भी ऐसी हैं जहाँ औरतों के हकूक़ के लिए आवाज़ उठाई जाती है और उठानी भी चाहिए, मगर वो हकूक़ जो जायज़ हैं। ये जो औरत मार्च होता है, सॉरी टू से कि एक नया उन्होंने जो ट्रेन चलाया था, मैं उसके ख़िलाफ़ हूँ, क्योंकि औरत का तो नाम ही ढक और छुप के है। हम मैं भी मॉड हूँ और अल्हम्दुलिल्लाह हर तरह का फ़ैशन करती हूँ, मगर अपनी लिमिटेशन में रह के। और ये कहूँगी कि औरतों को सपोर्ट करनी उसके चाहिए। अगेंस्ट क्यों हैं आप? उसके अगेंस्ट मैं इसलिए हूँ कि औरत मार्च का मतलब जो है ना वो चेंज करके बयान किया जा रहा है। औरत मार्च का मतलब तो उन औरतों के लिए आवाज़ उठाना है जो कुछ देहातों के अंदर काराकारी में मर जाती हैं, जिनको ज़मीन दोज करके ख़त्म किया जाता है, या फिर जो पसंद की शादी करने पे उनको फ़ौरन से वहाँ पर, आपको पता है अभी थोड़े दिन पहले मैंने देखी है, उसी वक्त ख़त्म कर देते हैं। उन औरतों के ख़िलाफ़ आप औरत मार्च करें, ना कि एक कहते हैं ना कि ड्रेसिंग के ऊपर कि औरत ये नहीं पहन सकती तो वो क्यों पहन सकती है। औरत सब फैशन कर सकती है, मगर लिमिटेशन में। वही बात करेगा ना, मगर लिमिटेशन में। हाँ, वो जिसका जैसा मसला है, मगर मसला ये है, किसी का मसला है खाना तुम गरम करो, बात से मानी वही है। मगर देखिए अल्लाह ने औरत और मर्द को एक मियाँ बीवी के रिश्ते में ढाल के एक हसीन तरीन रिश्ते में ज़मीन पे उतारा। हाँ, ठीक है ना। उसमें सबसे पहला फ़र्ज़ औरत का आता है। मर्द अगर कफ़ील है तो औरत अमीन है, ठीक है ना। इसी से पूरा ख़ानदान, पूरी नस्ल चलती है। तो मैं कहती हूँ कि औरत अपने दायरे में रह के अपनी सरअंजाम दे जिम्मेदारियाँ, मर्द अपनी जिम्मेदारियाँ सरअंजाम दे, तो बड़ी हसीन ज़िंदगी गुजरती है। सही। सनम छा चंदा तव्हां औरत मार्च जे हवाले सां तव्हां एग्री कयो था? चए पई इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असल में दायरो सिर्फ़ु औरत जो न हूंदो, मर्द जो हूंदो आहे। यानी कि मर्द पंहिंजी लिमिटेशन्स में रहंदो आहे, औरत पंहिंजी लिमिटेशन्स में रहंदी आहे। असीं पंहिंजा पंहिंजा किरदार अदा कंदा आहियूं। ऐं औरत ते ज़िम्मेदारी मुआशरे जे लिहाज़ सां ॾिठो वञे त वधीक आहे, छो त औरत खे हिकिड़ी नस्ल खे बि अॻियां आणणो आहे, उनखे बि परवान चढ़ाइणो आहे, तरबियत ॾियणी आहे। त इहा शइ असांखे पंहिंजे अंदरि पाण पंहिंजे घर जे अंदरां स्टार्ट करणी पवंदी, शुरू करणी पवंदी, क़दम खणणो पवंदो। असां खयो आहे त असीं पंहिंजे पुटनि खे उहा तरबियत ॾियूं त औरत जी रिस्पेक्ट कनि। बेसिक शइ इहा ई आहे। जे अगरि रिस्पेक्ट कंदा आहिनि त हू तव्हांखे पासां गॾु वठी हलंदा। अहम शइ इहा ई आहे कि असां बराबरी जी ॻाल्हि कंदा आहियूं। बराबरी जी हाणे ॾिसो नी अवेयरनेस आहे, औरत अॻियां आई आहे, कमु करे थी, हर फील्ड में अॻियां आहे, पर असांखे बसि इहो करिणो पवंदो त पंहिंजी नस्लनि खे इन शइ खे वधीक अवेयर करिणो पवंदो त असां बराबरि आहियूं। असां हिक ॿिए खे सपोर्ट कंदासीं त मुआशिरो हलंदो। सही। औरत मार्च खे केतिरो सपोर्ट कयो अथव सोनी? असां त जेको उन्हनि खे फुल सपोर्ट ॾींदा आहियूं त असांजूं औरतूं निकिरनि ॿाहिरि, ऐं जेका औरत आज़ाद मार्च थिए थी उन में न सिर्फ़ु जेके आहिनि एलिट क्लास जी औरतूं हूंदियूं आहिनि, पर असां ॾिसंदा आहियूं त ॻोठनि खां बि जेके आहिनि गाॾियूं भरिजी ईंदियूं आहिनि, उन में औरतूं शामिलु थींदियूं आहिनि। उन्हनि खे मौक़ो ॾिनो वेंदो आहे त उहे ॻाल्हाइनि ऐं अॻियां जेको आहे सो पंहिंजी ॻाल्हि रखी सघनि, ऐं जंहिंसां नाइंसाफ़ी थींदी आहे उहे बि उन्हनि में शामिलु हूंदियूं आहिनि। असां जेको आहे न औरत खे जेको आहे न फुल सपोर्ट उन जे करे कयूं था, त छो त असां चाहियूं था त औरत जेका आहे न उहा अॻियां वधे। असांजे माशरे में सिंध, ख़ासि करे सिंध में असां ॾिठो आहे त औरत जेका आहे न आज़ादु सोच जी मालिक रही आहे, आज़ादु सलाहियतुनि जी मालिक रही आहे। हा, पास्ट में साईं जीएमसी ख़ुदि पंहिंजी न्याणीअ खे जेको आहे न तालीम ॾियण जे लाइ ॿाहिरि मोकिलियो। बिल्कुलु। ऐं शाह लतीफ़ जूं सूरमियूं असां खणी ईंदासीं त उन्हनि में जेको आहे सो औरत खे केॾो मान ॾिनो वियो आहे। औरत जी आज़ादी जे बारे में सुर सुहिणी खणी अचो, सुर मारी खणी अचो, सुर मुमल, जेके बि तव्हां सुर जेके आहिनि औरतुनि जे हवाले सां ॾिठो त उन में शाह लतीफ़ कंहिं दौर में ॻाल्हि कई आहे औरत जी आज़ादीअ जी, उनजी हक़नि जी। त असां हिन दौर में जेको आहे असां औरत जेकॾहिं निगलेक्ट कंदासीं त उहो त सिर्फ़ु उन औरत सां नाइंसाफ़ी थींदी न, स्टीरियोटाइप्स ठहंदा वेंदा। ऐं जेके बि असां तव्हां सां पहिरियां ॻाल्हि करे वियसि त औरतूं जेके ॿाहिरि आयूं आहिनि त उनजो सबबु मर्द ई रहिया आहिनि, पर शुरूआति घर खां करणी पवंदी। औरत हुजे मर्द हुजे, जेकॾहिं पंहिंजे घर खां जेकॾहिं शुरूआति करे थो न त तब्दीली मुमकिन आहे। ऐं जेका आहे तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं असां पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾींदासीं, औरतुनि खे जेको आहे अॻियां वधण जे लाइ जेको आहे फुल सपोर्ट कंदासीं। असांजी औरत जेका आहे न सिर्फ़ु तालीम में, सियासत में अॻियां अचणु घुरिजे, उन्हनि खे उहे मौक़ा ॾिना वञनि त हू जेका आहे न उहो सभु कुझु करे सघे त जेको मर्द करे सघे थो, बराबरी जी बुनियाद ते हुजणु घुरिजे।
सही। अच्छा लतीफ़ साईं जी तव्हां ॻाल्हि कई त मां इन ॻाल्हि में ज़रूरु हिकिड़ो एडिशन कंदसि त कुझु शयूं असां एडॉप्ट कयूं आहिनि माण्हुनि खां, डिफरेंट मुआशरनि खां, जेके असांजूं शयूं न आहिनि, जंहिंमें हिकिड़ो त कारोकारी वारी ॻाल्हि मैम जेका उज़मा कई आहे, सही ॻाल्हि आहे त अॼुकल्ह असां प्रैक्टिस कयूं था, पर इहा असांजी शइ न आहे। जेको ऑनर किलिंग असां वटि थिए थी, असां डिफरेंट माण्हुनि मां, डिफरेंट मुआशरनि मां हिकिड़ो त वेस्ट मां बि ॿियूं बि खोड़ मुआशरा आहिनि जिन मां असां कंदा आहियूं, एडॉप्ट कंदा आहियूं शयूं, त उहे असांजे मुआशरे जूं न आहिनि। इन जो मिसाल सोहिणी जो करेक्टर आहे, उन्हनि जो किरदारु आहे। सोहिणी शादीशुदा हुजण बावजूदि हिकिड़ी बग़ावत करे थी, पर उनखे क़तल नथो कयो वञे। मारूई खे अगवा कयो वञे थो, पर उन सां का जिबरी शादी नथी कई वञे। ऐं उहे जेके पास जा असांजा किरदार आहिनि, तव्हां ॾिसो त सोरठ राय ॾियाज सां गॾु तख़्त ते वेहे थी ऐं बादशाही करे थी, ऐं उते ई उहे किरदार तव्हां ससुई जो ॾिसो त ससुई पब ताईं पंधु करे थी ऐं पेरनि पंधु हले थी, ऐं को बि उते सरहदुनि ते उनखे को माण्हू तंग नथो करे। त तव्हां ॾिसो त केॾी सेफ इन्वायरमेंट असां वटि रही आहे औरत जे लाइ। इहे कारोकारी, इहे कतले वारत असां जूं न आहिनि। असां औरत खे हमेशह मान मर्तबो ॾिनो आहे। उहो मान मर्तबो जेको लतीफ़ साईं हिकिड़ी औरत खे ॾिनो, अॼु जा शाइर बि उन जो ई प्रचार कनि था ऐं औरत खे ॻाइनि था, औरत खे पेंट कनि था। तव्हां छा चवंदा? तव्हांजे हस्बैंड बि शाइरी कई आहे, अदा उमर, अगरि शेयर कयोसि असां त वाह वाह थी वेंदी। हाँ, उमर जी काफ़ी अहिड़ी शाइरी आहे जेका औरतुनि जे हवाले सां ॾाढी ज़बरदस्त आहे, फेमिनिज़म जे हवाले सां आहे। असल में जेको औरत मार्च जो टॉपिक शुरू में बि हले पियो, मां सम्झां थी नेगेटिविटीअ खे अगरि असां थोरो निगलेक्ट करे हलूं त उहो वधीक बहितर आहे। छो त जेके बि ॻाल्हियूं कजनि, जीअं उर्दू में चइबो आहे 100 बात की एक बात, त अॼु शहर तुंहिंजे सिर ते लेडीज़ आहियूं, असां घर मां निकिरी अचे वेठा आहियूं। हाँ बिल्कुलु, इहा कामयाबी आहे न। बिल्कुलु कामयाबी। ऐं मतिलबु जहिड़ो बि थी सघे, सॼी दुनिया में असां वेस्ट खे ॾिसूं था, असां उन्हनि खे फॉलो कयूं था, असां यूरोप खे फॉलो कयूं था, एडमायर कयूं था, पर पहिरीं प्राइम मिनिस्टर त नेट पाकिस्तानी थी न। हाँ बिल्कुलु, दुनिया में सिंधी प्राइम मिनिस्टर। बिल्कुलु सिंधी थी साबित। सो मतिलबु बेनज़ीर भुट्टो साहिबु आहिनि या अञा बि अहिड़ियूं काफ़ी बिल्किस ईदी साहिबु आहिनि, त एॾियूं असां वटि जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि जेके आहिनि, त मां अगरि सम्झां त असां उन औरत अगरि वेही रहे त हाय एॾो ज़ुल्म आहे मूंसां, त मतिलबु न बि हूंदो त फील थींदो। त असांखे थोरो पॉज़िटिविटीअ खे ॾिसणु घुरिजे। जेका बि शइ आहे उन शइ खे अगरि असां एक्सेप्ट करे हलूं त असांजी अञा लाइफ थोरी आसान थी वेंदी। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त चेंज हितां खां ई शुरू थी वियो, जेको अचणु स्टार्ट थी वियो आहे। त ईंदड़ नसलुनि में असां हाणे पंहिंजी औलाद खे, असां हाणे पंहिंजे ॿारनि खे, हाणे हुननि में शऊर जेको अचे थो, त ईंदड़ नसलुनि में, ईंदड़ 10 सालनि 20 सालनि में उमेद आहे त अञा बहितरी थींदी, अञा बहितरी थींदी। बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां शेयर करण जी ॻाल्हि कई, बिल्कुलु अमर जी हिकिड़ी शाइरी आहे जेका मूंखे पर्सनली मूंखे बि ॾाढी वणंदी आहे। मूंखे लॻो तव्हां शाइरी खे घुमाए विया मथां ओवर। न न न, बिल्कुलु मां कढी छो त तव्हांजी फरमाइश आहे, इन करे मूं पाण खे औरत तसवुरु कजां। ॾाढी ख़ूबसूरत शाइरी आहे। जॾहिं न चाहींदे बि तोखे उहो सभु करिणो पवे, जंहिंमें तुंहिंजे दिलि ऐं रूह शामिल न हुजनि, तॾहिं पाण खे औरत तसवुरु कजां। जॾहिं तुंहिंजे जिस्म जो सौदो थिए, जॾहिं तूं कंहिंजी मिल्कियत सम्झो वञे, जॾहिं तुंहिंजे साहनि ऐं सोचनि मथां नसीहतुनि जी बूसट हुजे, पाण खे औरत तसवुरु कजां। जॾहिं जवान थींदे ई क़ैद थी वञी ऐं आसमान जी वुसत दरीअ जेतिरी वञी रहे, पाण खे औरत तसवुरु कजां। कॾहिं अध राति जो पंहिंजे ॿार लाइ जे पंहिंजी निंड फिटाए, उन जा हंध मटाए, उनखे कपिड़ा पाए, पंहिंजो आराम विञाए, पाण खे औरत तसवुरु कजां। जॾहिं इहो तइ थी वञे त तोखे छा करिणो आहे, कीअं रहणो आहे, कीअं जीअणो आहे, कीअं मरणो आहे, पाण खे औरत तसवुरु कजां। जॾहिं जिस्मानी फ़र्क़ जी सज़ा इंसानी फ़र्क़ु बणिजी वञे, पाण खे औरत तसवुरु कजां। वाह वाह वाह। ऐं अहिड़ो तसवुरु करे, ए नाम निहाद गैरतमंद मर्द, औरत न हुजण ते शुक्र न कजां, उनखे पाण वांगुरु आज़ादु कर ॾिजां। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। इंसान सम्झूं न त औरत जेका आहे न, उहा पंहिंजूं सलाहियतूं, पंहिंजो पाण जेको आहे न, उहा ज़ाहिर कंदी ऐं अॻियां जेको पंहिंजो किरदारु अदा कंदी, जेकर असां उनखे मौक़े। ऐं इन जी शुरूआति बि मां सम्झां थी त इन में जेॾो औरत जो हथु आहे, मर्द जो बि हथु आहे। सो असांखे ज़रूरत पवंदी असां जहिड़नि औरतुनि खे बाशऊर मर्दनि जी, त हिकिड़ी अहिड़ी बाशऊर सोसाइटी असां बुनियाद पंहिंजे घर मां बुनियाद। अच्छा, मां हिकिड़ी ॻाल्हि थोरो कयां, 2-3 मिंट अॻु में जेका शाह लतीफ़ जे हवाले सां जेका ॻाल्हि थी, त भिटाईअ उहे सॼा दास्तान ऐं उहे सॼा रोमानवी किस्सा ऐं उहे मामला पंहिंजी शाइरीअ में ॾिना त ज़रूरु आहिनि,
पर उहे समूरा दास्तान असांजे समाज में लोक अदब जे सूरत में असांजे समाज में आम रविज हुआ। ससुईअ खे क़त्ल कयो वियो हुयो, पर उहो जीअं हुनजो कचो घड़ियो रखियो वियो ऐं उन कचे घड़े में ज़ाहिरा हुन रखण में सुहिणीअ खे त उन में उनजो हस्बैंड उनजा सॼा साहुरा शामिल हुआ। उन्हनि साहुरनि उनखे क़त्ल कयो, पर उनजे बावजूद बेसुहिणीअ खे समाज में ज़ाहिरा शाह लतीफ़ खां घणो पहिरियां जो उहो वाक़ियो हुयो त समाज उनखे ॾोही करार न ॾिनो। ज़रा सोचो, अॼु बि जेकॾहिं इहो वाक़ियो थिए थो त अॼु बि उहो कंट्रोवर्शियल हिकिड़ो मामिलो आहे। अॼु बि अहिड़े क़िस्म जी छोकिरीअ खे शायदि किथे कारी करे मारियो वञे, पर भिटाईअ खां अॻिमें वारे दौर में समाज उनखे बुरो न सम्झो ऐं भिटाईअ त उनखे जीआरे छॾियो न पंहिंजे हिकिड़ी, ऐं भिटाईअ उनखे बग़ावत जी अलामत बणायो। हाणे उहो जॾहिं वरी भिटाईअ जी शाइरीअ खे वरी रीडिफाइन कजे त ॾिसे त हुन कहिड़े मामले में उनखे बग़ावत जो जी अलामत बणाई आहे, सच्चाई खे उन्हनि लिखियो आहे। बिल्कुलु हुनजी त अवाम उनखे क़बूल कयो न। इहे सॼा दास्तान सदियुनि खां वठी सोणीअ जो दास्तान ॾिसो, ससुईअ जो दास्तान ॾिसो या मारूअ जो दास्तान ॾिसो, सुमरन जे दौर जो आहे या उन्हनि जो, त भिटाई आहे कनोड़नि जे दौर जो, तक़रीबन 2-2.5 सदियूं पहिरियां जो इहो दास्तान। त इहो समाज में इहे दास्तान पॉज़िटिव पंहिंजी मैसेज सां मशहूर हुया। त समाज उन्हनि खे चवंदो त ही वीचारियूं हिकिड़ी सड़ी वई, हिकिड़ी ॿुॾी वई ऐं हिकिड़ी हिन सां ईअं, त समाज उन्हनि खे कॾहिं बि इहो ॾोही न करार ॾिनो। त भिटाईअ त पंहिंजी शाइरीअ में उन्हनि खे हिकिड़ी अलामत ॾेई करे ऐं हिकिड़ो भिटाईअ जहिड़ो त सभ खां वॾो फेमिनिस्ट कोई कोन हो, मां चवां थी त हुन चूंडे चूंडे समाज मां उहे किरदार कया। सो मां उहा ॻाल्हि एड करण पई चाहियां। हा, मूमल जी बि मां ॻाल्हि कंदसि त उनखे जॾहिं सुमिल ॾिठो उन सां सीताराय सां गॾु, उनजे रूप में जॾहिं उनजी भेण खे सुमल, हाणे ॾिसो राणो ॾिसो, हाणे राणो पाण ॿारनि बचनि वारो आहे, फैमिली वारो आहे, हुनजी पंहिंजी वाइफ आहे, हू अचे थो या उन सां गॾु हुनजो जेको मेंदरो आहे, इहे सभु अचनि था। माना मर्द खे इहो हक़ु आहे, इहो बि शाह खां घणो पहिरियां असांजे समाज में, पर मूमल खे निंदियो न वियो आहे, मूमल खे पॉज़िटिवली पेश कयो त यानी राणो ॾोही आहे। इंतज़ार खे हिकिड़ी तव्हां अलामत था बणाए छॾियो इश्क जी। इन ते ॻाल्हि जारी रखूं था। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, सफ़ा नंढो ब्रेक आहे, वञो केॾा न ऐं ॾिसंदा रहिजो धरती टीवी। खोलिया पंहिंजा पर जारी रखबो नओ सफ़र धरती जो सुबह धरती जो सुबह। वेलकम बैक वंस अगेन। ऐं सभिनी औरतुनि खे, न्याणियुनि खे अॼु जो ॾींहुं मुबारक हुजे। अॼु आलमी ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं औरतुनि जो, इंटरनेशनल वुमेंस डे आहे। ऐं असांजूं जाखोड़ी औरतूं, असांजा उहे किरदार जेके अॼु बि रोडनि रस्तनि ते असांखे नज़र अचनि था, कंहिं सां ज़्यादती थिए, कंहिंखे तकलीफ़ हुजे, हर तकलीफ़ ज़दा सां गॾु बीठल उहे औरतूं ॾिसूं था। उहे पढ़ाइनि थियूं, उहे तालीम ॾियनि थियूं, उहे सेखारनि थियूं, उहे तरबियत कनि थियूं। हर फील्ड ऑफ लाइफ में औरतुनि खे ॾिसूं था, इंस्पायर थियूं था। तव्हां छा चवंदा उस्मा इस्लाम वाले साहब, क्या कहेंगी, कौन कौन सी फील्ड हैं जिनमें औरतें हमारी काम कर रही हैं? पाकिस्तान की औरत को कहाँ देखते हैं? अल्हम्दुलिल्लाह हमारी हर फील्ड में औरत को आप देखेंगे आगे से आगे है। कहते हैं ना, मर्दों के शाना बशाना है, मगर अफसोस के साथ ये कहती हूँ कि आज भी हम बहुत आगे जा चुके हैं, मगर कुछ मर्दों की सोच में अभी भी औरत बहुत पीछे है। और मैं आने वाले वक्त में औरतों को बहुत आगे और बड़ी वेल एजुकेशन मिल रही है उन्हें, और देख रही हूँ, प्रमोट भी करती हूँ मैं इस मामले में। एक कामयाब मर्द के पीछे एक कामयाब औरत और एक कामयाब औरत के पीछे एक कामयाब मर्द। तो मैं ये मैसेज देना चाहूँगी आपके तवज्जुह से कि मर्द का कोई भी रूप हो, वो बाप हो, भाई हो, शौहर हो, उसे अपने घर की बहू, बेटी, बीवी, उसको प्रमोट करना चाहिए। और आने वाले वक्तों में इंशाल्लाह हमारे पाकिस्तान की वुमेन्स भी आगे से आगे होंगी, और अल्हम्दुलिल्लाह आज भी हैं। स्पोर्ट्स में देख लें और बहुत सारी ऐसी चीज़ें हैं, एजुकेशन में देख लें, जो हमारी जो गर्ल्स हैं, हमारी यूथ है, वो एक नाम पैदा करती है पूरे वर्ल्ड के अंदर। तो अभी तो इतनी पाबंदियों के बावजूद इतना नाम कर रहे हैं, पाबंदियों के बावजूद आप देखिए ना। मगर मैं सोचती हूँ कि हमारी जो अंदरूनी सिंध की औरतें हैं, उन्हें ढक के ढाप के तो आप रखते हो, मगर उनसे खेतों में कितनी मेहनत करवाते हो। काम ये मैं देख के आई हूँ। ये मैं पहले सुनती थी, अभी कुछ अर्से पहले मैं देख के आई हूँ। हम भी सारी यहाँ पे देहाती लड़कियां ही बैठी हैं, मैं भी गांव की हूँ, ये भी गांव की हैं। हाँ, तो तब मैं कहती हूँ, तब आप ये चीज़ क्यों नहीं सोचते कि ये औरत है? वह उन औरतों की बात करूँ। अल्हम्दुलिल्लाह हम एक सिंध के बड़े शहर में रहते हैं। बिल्कुल।
और यहाँ पर औरतों के हकूक मिलते हैं औरतों को, और मिल भी रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। आप भी फील्ड से एटलीस्ट बात कर रिलेटेड सकती हैं, Yes. उनको बागी नहीं बोला Openly जाता। आप बात कर सकती हैं, आप भी फील्ड से रिलेटेड है, हमारी सारी बहनें किसी न किसी फील्ड से रिलेटेड हैं। तो आने वाले वक्त में होप्स हो कि ख़वातीन को और प्रमोट किया जाए, और सबसे पहले मैं ये कहूँगी औरत को रिस्पेक्ट दी जाए हर फील्ड के अंदर, ताकि क्योंकि हम डिजर्व करते वो डिज़र्व कर, अल्लाह पाक ने उतारा ना ज़मीन पे, जब अल्लाह पाक ने औरत को इज़्ज़त के साथ ही उतारा, तो मैं कहती हूँ इस माशरे के हर मर्द से मैं कहूँगी कि औरत को इज़्ज़त दें। सही कह क्योंकि रहे हैं, औरत के लिए भी मैं ये कहूँगी कि औरत को अल्लाह पाक ने बड़ी नफासत से, बड़ी खूबसूरती से तख्लीक किया और ज़मीन पे उतारा। तो आप भी अपनी लिमिटेशन में रहें, क्योंकि हमारी कुछ औरतें हैं, सॉरी टू से आज ये बात कह रही हूँ, काफ़ी लोगों को ये बात बुरी भी लगती है, कुछ औरतें भी हैं जो औरतों को बदनाम कर देती हैं। अच्छा, इस पे बात करेंगे, ये बहुत बड़ी डिबेट है, इस पे Yes. मैं चाह रही हूँ हम बात करें। सोनी का पूछना, सोनी मसला कहिड़ा आहिनि औरतुनि खे अॻिते वधण में, कहिड़ा मसला दरपेश अचनि था? तव्हांखे अदी मूं पहिरां बि इहा ई ॻाल्हि कई त औरतुनि खे जेको आहे न अॻियां वधण जे लाइ हुननि जी हिकिड़ो त पंहिंजी जेका आहे जेके अंदरूनी जेका असांजा शहर आहिनि उन्हनि में औरतूं पंहिंजो पाण ई जेको आहे न पंहिंजो पाण खे अॻियां नथियूं वधाइनि। उहो सोचनि थियूं त असांखे जेको आहे न इहो ई बसि घर जो कमु करणो, पर जेकॾहिं हू थोरी घणी जेको आहे न ॾिसनि थियूं माशरे में त अॻियां वधियो आहे, त पाण बि कोशिशि कनि न, हू पाण बि जेको आहे न कोशिशि करण जी नथियूं चाहिनि। पर जिथे जिथे उन्हनि खे थोरो घणो मौक़ो मिलियो आहे, जंहिंखे उन्हनि खे मर्दनि सपोर्ट कई आहे न, त हू औरतूं अॻियां वधियूं आहिनि ऐं हुननि पाण वधायो आहे। सियासत जे मैदान में हुजे, तालीम जे मैदान में हुजे, नौकरियूं हुजनि, माना हर पेशे में जेको आहे न औरत पंहिंजो पाण अॻियां वधी आहे। पर उनखे जेके दरपेश मसइला आहिनि उहो कुंद ज़हनत जेके आहिनि असांजा मर्द आहिनि, अञा बि उन्हनि जो बि ॾोह न आहे। त उन माशरो असांजो जेको आहे न ज़रई माशरो आहे असांजो, उनजे करे उन्हनि मर्दनि जी बि ज़हनत उहा ठही वई आहे, औरतुनि जी उहा ई ठही वई आहे। असां उन माना मर्द औरत ॿिन्ही खे उहा ॾोहारे नथा ॾियूं, पर माशरो जेको आहे न असांजो अहिड़ो जुड़ी वियो आहे। अफ़सोस असांजो असांखे उहा तालीम नथी ॾिनी वञे, जंहिंजे करे असां जो नंढड़ियूं नंढड़ियूं जेको असांजो और छोकिरियूं आहिनि वीचारियूं रोडनि रस्तनि ते ईअं हलनि थियूं पियूं, उन्हनि खे उहा बहितर तालीम जे करे ॾिनी वञे, जिन्सियात ख़ासि करे जिन्सियात जे हवाले सां। त असांजे जेके जिन्सी जेका तालीम जेका ॿियनि मुल्कनि में ॾिनी थी वञे औरतुनि जी, जेकॾहिं उहा ॾिनी वञे त असांजी घणो जेको असांजो माशरो तब्दील थी सघे थो, असांजी तब्दीली अची सघे थी। असांजो न सिर्फ़ु औरतूं मर्दनि में बि उहो शऊर अची सघे थो त असां पंहिंजी औरतुनि सां कहिड़े नमूने सां रिस्पेक्ट सां हलूं, उन्हनि खे बि इंसान सम्झूं। ईअं न त बसि जेको ॿार ॼणण जी मशीन आहे, बसि रुगो तव्हां ॿार ॼणो घर जो कमुकारु कयो, बसि ईअं सम्झो वञो थो असांजी औरतुनि खे, बसि तव्हां जेको आहे जेको शइ आहे ऑब्जेक्ट आहे हिकिड़ो, हा हिकु शइ सम्झी वञो थो, उहो ई आहे, उनखे उहो इस्तेमालु कयो थो वञे उन शइ। पर हाणे असांखे जेकॾहिं तब्दीली आणी आहे न, घर खां ई शुरूआति करणी पवंदी। हर मर्द हुजे औरत हुजे, थोरो थोरो घणो जेको आहे सो कुझु न कुझु करिणो पवंदो। उहो अच्छा, हेॾा मसला आहिनि, सुनीअ जी मसइलनि जो थोरी हल मां छा आहे? ऐड कयां इहा ॻाल्हि त जेके मसाला आहिनि औरतुनि खे, हिकु त रिसेंट जेको मसालो आहे ज़ाहिर आहे बरसातुनि ऐं बोर्ड में जेको सॼे सिंध ते जेको इक़्तिसादी बोझ पियो आहे त उनजो वॾो शिकार औरत बि रही आहे। अदीअ जीअं ॻाल्हि कई त ॻोठ जूं औरतूं ज़मीनुनि ते एग्रीकल्चर कमु कनि थियूं त उहे ज़ाहिर आहे ज़मीनूं तबाह थी वियूं। मां पाण वञी करे ॾिसी आई आहियां त अञा ताईं पाणी बीठो आहे। हींअर असां सम्झूं था बोर्ड हुई, पर बोर्ड जो पाणी बोर्ड जूं बाक़ियात अञा ताईं मौजूदु आहिनि। केतिरियुनि ई ज़मीनुनि में उहे सिम थी वियूं आहिनि, माना सुठी पैदावार ॾींदड़ ज़मीनूं जेके आहिनि उहे सिम ऐं कलर उन्हनि में अची वियो आहे, छो जो पाणी जो नेकर आहे ई न, काॾे बि नेकर न आहे ऐं सड़ी विया आहिनि फसल। त उहो उनजो असरु हाणे औरत ते पियो आहे। मर्दनि जी मुआशी जेका आहिनि से उन्हनि जा मामला थी विया आहिनि। त जेको एग्रीकल्चर जेको हुयो उन्हनि जो ज़रई उन्हनि जो मुआशी तौर ते पाण भरे थियण जो जेको वसीलो हुयो उहो ख़तमु थी वियो आहे। मर्द बेरोज़गार थी विया आहिनि, त हाणे छा कजनि? त हाणे उनजो अल्टीमेट हाणे मर्द पंहिंजी साइकोलॉजिकली या पंहिंजे डिप्राइवल जो जेको सॼो बोझ औरत जे मथां लाहींदो आहे, उनजे मथां मार कुट कंदो आहे। नफ़्सियाती जेको पंहिंजो मामिलो आहे उहो बि औरत खे भोगणो पवंदो आहे। त हिकिड़े पासे त औरत पंहिंजा माने हुन ते मथां डबल प्रेशर अची वियो त उहो या त हुनुर करे या त कुझु न कुझु करे, अल्टीमेटली सॼो बोझ औरत जे मथां। हिकिड़ो इहो त इक़्तिसादी मामले खे औरत भोगे रही आहे, ऐं नफ़्सियाती मामले खे औरत भोगे रही आहे, ऐं ॿियो त सिहत जा मसाला औरत जे लाइ थी विया आहिनि तमामु घणा। कैंप में हुई त औरत जे लाइ सभ खां पहिरियां मसालो गाइनी जो हूंदो आहे। त जेके औरतूं कैंप्स में हुयूं त उहे त अस्पतालुनि ताईं पहुचनि पियूं, पर उहे मसाला उन्हनि जा अञा ताईं आहिनि। हाणे उन्हनि घर में माण्हुनि वटि एतिरो कोन्हे को जो हू खाइनि, त हू औरतुनि खे
किथां पंहिंजे हेल्थ सेंटर ताईं वठी वञनि या त सिहत जा तमामु मसइला घणा गंभीर थी विया आहिनि औरतुनि जे लाइ, जेके औरतूं भोगी रहियूं आहिनि। ॿारनि जी एजुकेशन जो मसइलो आहे त ॿार नथा, जिन जी पढ़ाई पोइ ते रहिजी वई आहे, त उहे ॿार छोकिरियूं ख़ासि तौर ते, छोकिरा त वरी बि परे जेके परे वरे स्कूल आहिनि होॾे हलिया था वञनि, या उहो पाणी झागे या गपूं झागे हलिया था वञनि, पर छोकिरियूं जेके आहिनि से मेजॉरिटी में घर में वेही रहियूं आहिनि। इहो मसइलो। ॿिया वरी जेके समाजी मसइला आहिनि औरत सां लाॻापियल, उहे इहे आहिनि त ॾिसो अॼु बि हलो ठीकु आहे, क़ुर सां जेको हक़ बख़्शराइण वारो मामिलो आहे सो नाहे, पर ढके छुपे अॼु बि किथे थिए थो। असांखे न आहे ख़बर त किथे प्रॉपर्टी बचाइण जे लाइ तमामु एतिरा केसिस उहे ढके छपे थियनि था, जेके वरी मथे प्रोजेक्ट नथा कनि। उन खां पोइ जेको संग चटी वारो मामिलो आहे उहो अॼु बि आहे, बिल्कुलु संग चटीअ में अॼु लिखियो। उन खां पोइ हिकिड़ो इंतिहाई जेको ॾुखाइतो जेको मामिलो आहे उहो पेट लिखी ॾियण वारो आहे। यानी छोकिरो, हिकिड़े घर में छोकिरो आहे, उनजे असां समाज में हिकिड़ो सिस्टम आहे त छोकिरे जी शादी कराइबी त बदिले में छोकिरी ॾिबी। हाणे जेकॾहिं छोकिरी घर में न आहे त छोकिरो त वीचारो ईअं त शादीअ खां बग़ैर त रही नथो सघे। हाणे छा थींदो, अगर एक की लाइफ सेटल नहीं हुई तो दूसरे की अगर लाइफ बड़ी हैप्पी लाइफ गुजर रही है, तो मैंने खुद भी देखा है। जी जी, वो उनके घर पे उस बच्ची को भेज देते हैं, वो तो चले वटा सटा जो मौजूद है तबाह होते हैं, क्योंकि देखें 2 कपल होते हैं ना, वो मैं कहूँगी 4 खानदान है, वो क्या आपका खानदान चलता है पूरा। बिल्कुल जी हाँ, वो आपकी बात सही है, लेकिन मैं जो बात कहने जा रही हूँ वो ये है कि जो बच्चे हैं तो वो तो चलो उनकी वट्टे सट्टे में शादी होगी, लड़की भी सेटल होगी। बहुत रेयर होता है कि वो आगे सेटल नहीं हो पाते और फिर वो उनका असर। पर जेको छोकिरीअ सां जेका विधन हूंदी आहे उहा इहा त आईंदा जॾहिं बि तोखे छोकिरी ॼमंदी त उहा तूं असांखे संग में ॾींदी आहे। हाणे उहा संग चटी उहा जेका बदिले में जेको पेट लिखी ॾिनो वेंदो आहे, लाज़मी न आहे त उहो उनजी इक्वल एज वारे खे ॾिनी, उहो उनखे ॾियणो ई पवंदो, बदिलो भरणो ई पवंदो। उन छोकिरी इन जो ज़ोर कंहिं ते थो पवे, छोकिरीअ ते थो पवे। त हाणे उहो जेको पेट लिखी ॾिए थी, उहो जेका छोकिरी पैदा थींदी, हाणे उनजी मैच जो जेकॾहिं रिश्तो हूंदो त उन सां शादी थींदी, जेकॾहिं न थींदो त उहो 70-80 साल जे मर्द सां बि उनखे ॾियणो ई आहे कहिड़ी बि सूरत में। त इहो जेको मां इन करे चयमि त इहा इंतिहाई दर्दनाक सिचुएशन आहे त यानी कंसीव करण खां पहिरियां ई छोकिरी जॾहिं पंहिंजी औलाद सोचे थी त हिकिड़ो अडल्ट ॿार कुर्बान करण जो हिकिड़ो ॿियो मरहलो थिए थो, पर इहो सोचे त मूंखे जेका हाणे धीअ ॼमी, पोइ चाहे हिकिड़ी धीअ ॼमे, उहा मुंहिंजी कंहिंखे बि ॾिनी वेंदी ऐं उहा मुंहिंजी न रहंदी। त इहो बि हिकिड़ो मामिलो आहे। तव्हां ॾेई छॾियो 1.5 साल जे ॿार खे 20 साल जी छोकिरी ॾेई छॾियो। बिल्कुलु इहो आहे। ऐं अच्छा, जेकॾहिं उहो वॾो न आहे त जेकॾहिं उहो 5 सालनि जो छोकिरो आहे त बि उहा 20 सालनि जी छोकिरी उन्हनि 5 सालनि जी छोकिरे खे ॾिनी वेंदी, पर ॾिनी वेंदी कहिड़ीअ बि सूरत में, छाकाणि जो हुनजो पेट लिखियलु हुयो, चाहे उहो 20 सालनि खां पोइ उहा छोकिरी पैदा थिए। इहे रिवाज कीअं ख़तम थींदा? हिकिड़ो इहे रिवाज तॾहिं ख़तम थींदा, मां चवां थी त जॾहिं पीउ ऐं माउ, ॿियो केरु समाज में केरु बि कंहिंजे लाइ कुझु नथो करे सघे, जेको पीउ ऐं माउ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी धीअ जे लाइ रड़ंदी बि आहे, रोईंदी बि आहे, मज़ाहिमत बि कंदी आहे, पर हुनखे चुप करायो वेंदो आहे। सो सभ खां वॾो जेको किरदारु आहे उहो पीउ जो आहे ऐं भाउ जो आहे। ऐं पीउ जो इन करे वधीक आहे जो भाउ खे हू रोके सघे थो, भाउ खे पंहिंजे पुट खे बि हू करे सघे थो। सभ खां वॾो किरदारु पीउ जो आहे त हू ढल बणिजी करे बीह रहे। ॾिसो न, मुआशरे जा पीउ, मर्द जो जेको तनासुब है थोरो वधीक है। ॾिसो न, हिकिड़ो पीउ जेकॾहिं पंहिंजी ज़िमेदारी पूरी कंदो, अहिड़े तरीक़े सां घणा सातरा पीअर जॾहिं समाज खे समाज त बिल्कुलु समाज त ईअं जुड़ी इस्लामाबाद जो शुरुआत करता है, कहीं कोई ऐसी भी जगह देखी जहाँ अभी बलूचिस्तान का आपने वाकया देखा होगा, उस खातून ने डेरा सिस्टम सरदार सिस्टम आई थिंक था वो, वहाँ आवाज उठाई तो दूसरे दिन उस बेचारी की लाश मिल गई। तो ये भी तो मसले ना इनके लिए। देखें, घर का मर्द, घर का भाई, घर का बाप, शौहर आवाज उठाते हैं, मैंने ये भी देखा है, मगर उनकी आवाज़ों को उनके पूरे खानदानों समेत भी तो बंद कर दिया जाता है। इसके लिए कौन अहकाम उठाएगा? इसके लिए आला हुक्मरान, आला ऑफिसर्स एक्शन लें, क्योंकि आपके और मेरे बात करने से सिर्फ लोगों तक अवेयरनेस पहुंच सकती है, मगर इसको सॉल्व करने वाले जो हमारे बड़े इदारे हैं उनको चाहिए कि औरतों पे भी तवज्जो दें। औरतों के साथ डोमेस्टिक इश्यूज भी हैं, एजुकेशन में भी उनके साथ इशू हैं, कोई हेल्थ प्रॉब्लम है उसके साथ इशू हैं। आप थाने चले जाएं, इवन आप थाने चले जाएं, मैं लेडीज विंग के यहाँ प्रेसिडेंट हूँ फंक्शनल की तरफ से, आप थाने जाएं, आपको वहाँ वो प्रोटोकॉल नहीं दिया जाएगा जो औरत का हक है, जो लॉ के अंदर है, वो प्रोटोकॉल नहीं मिलता।
तो ये असल देखिए में- हमारे और आपके बात करने से, ये डे मनाने से ये चीज़ खत्म नहीं होगी। मैं आपके निज़ाम चैनल है, पे लेकिन मैसेज बात कर दूंगी सकते हैं, कि इस awareness आ पे सकती ऊपर है। से एक्शन लिया जाए। हमारे आला हुक्मरान बैठे हुए हैं, वो जरा देखिए बहुत सारी नजरसानी बातें करें। ऐसी होती हैं कि जो आपकी फैमिली के अंदर की होती है ना। मिसाल के तौर पे अगर आप अपनी बेटी के लिए स्ट्रांग नहीं है तो आपको लेजिस्लेशन क्या के मतलब ये तो इंस्टीट्यूशनल बेसिस पे बात हो गई ना, कि जब आपके घर मोहल्ले से बाहर का जो बाहर के रेंज की बात है उस पे आपको इंस्टीट्यूशनल करना एक्शन कभी भी जाया चाहिए, नहीं लेकिन जा। घर के नहीं अंदर जा। ही अगर आप औरत को लड़की को स्ट्रांग नहीं बनाते। अभी मैं एक वाकया था कि एक लड़की ने कहा कि मुझे इस आदमी से शादी नहीं करनी। अच्छा, लड़की को ये हक कौन देगा? उसका बाप देगा कि हाँ ठीक है और तुम अपनी मर्जी से शादी कर सकती हो, फिर तुम वही बात अपनी आ गई मर्जी ना से कि एजुकेशन ले सकती बाशऊर हो। मर्द, बाशऊर बेटी। जी जी, तो जब घर का, मैं तो ये कहती हूँ, ये बात कही जाती है कि औरत को तालीम देने की जरूरत है, मैं कहती हूँ मर्द को तालीम देने की जरूरत है। तरबियत देने की भी, तालीम तरबियत देने की, उसको समझ शऊर देने की जरूरत है कि भाई औरत को ब्रेक इंसान ॻाल्हि ॿोल समझे। के अॻिते वधाईंदासीं। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो, सफ़ा नंढो ब्रेक है, स्टे ट्यून, विल बी राइट बैक। पखियुनि खोलिया पंहिंजा पर जारी रखबो नओं सफ़र धरती जो सुबुह धरती जो सुबुह। हैप्पी इंटरनेशनल वुमेंस डे सभिनी औरतुनि खे, भेणुनि खे असां चवंदासीं जेके असांजो प्रोग्राम ॾिसी रहियूं आहियो। ऐं तव्हां सभु असांजो शान आहियो, मान आहियो, ऐं तव्हां अॻिते वधो। तव्हां जॾहिं अॻिते वधंदा तॾहिं असां हिकिड़ो ज़बरदस्त मुआशिरो जेको आहे उनखे तामीर ॾेई सघूं था, उनखे क्रिएट करे सघूं था। जॾहिं तव्हां भेणूं उहो अॻिते वधंदियूं, पंहिंजी तालीम जे लाइ ॻाल्हाईंदियूं, पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदियूं, प्रॉपर्टी राइट्स पंहिंजा हासिलु कंदियूं ऐं वठंदियूं। चवंदा आहिनि न त मां कल्ह कंहिंजी स्पीच ईअं ॾिसां पई त हमेशह भेणूं जेके आहिनि उन्हनि इहो ठीको छो खयों आहे त असां प्रॉपर्टी लिखी भान खे ॾींदासीं। कॾहिं त भाउ बि ॾियनि पंहिंजी प्रॉपर्टी, भेण खां मथे त प्रॉपर्टी न आहिनि त तव्हां ॾेई छॾियो। त इहे जेके टसल हिकिड़ा हलनि था ऐं उन्हनि प्रॉपर्टी राइट्स जे करे, उन्हनि शयुनि जे करे, मैडम आपदा जी ॻाल्हि कई त असां छोकिरियुनि खे शादी उन्हनि जी नाहियूं थियणु ॾींदा सिर्फ़ु इन करे त प्रॉपर्टी हली वेंदी, उहा जाइदाद हली वेंदी। हालांकि उहा जाइदाद उते ई रहंदी, उहा ज़मीन उते ई रहंदी, इहे माण्हू ईंदा वेंदा, इहे सभु थींदो रहंदो। बसि इम्तिहान आहे लाइफ जेका आहे उन में असांखे हिक ॿिए जो, औरतुनि खे मर्दनि जो, मर्दनि खे औरतुनि जो साथ ॾियणु खपे। रिस्पॉन्सिबिलिटी अलॻि अलॻि आहिनि ॿिन्ही जूं, त उहे असांखे निभाइणु खपनि। हुकूमत खे कहिड़ा कम आहिनि जेके करणु खपनि? सर, हुकूमत खे औरत जे लाइ बि, इंसानियत जे लाइ बि इहो कमु करणु खपे त जिथे ज़ुल्म घणो आहे, जिथे वॾेरा कल्चर आम आहे ऐं जिथे हुकुमरान ख़ुदि ज़ालिम थी वञनि था, उन्हनि शयुनि खे पकड़ में अचणु घुरिजे ऐं इहे शयूं हाईलाइट थियणु घुरिजनि। जीअं असां वटि वाक़ियात हाईलाइट थींदा आहिनि ज़ुल्म जा, का कंहिं ॻाल्हि जा, त उहे तमामु घटि हूंदा आहिनि। 100% शयूं दॿाए छॾिबियूं आहिनि, लिकाए छॾिबियूं आहिनि। औरत खे बि ईअं ई दॿायो वेंदो, तूं अगरि इहा ॻाल्हि साम्हूं आणे कंदे त असांजी इज़त ख़राबु थी वेंदी। ईअं कोन हूंदो आहे, ईअं कोन हूंदो आहे। असीं अगरि पंहिंजी तकलीफ़, पंहिंजी अज़ियत ॿुधाईंदासीं न त 10 ॿियूं छोकिरियूं उन शइ में अवेयर थींदियूं। हू इहो सम्झंदियूं त इहे इन शइ खे ख़तमु करे सघिजे थो। इन शइ खे ख़तमु करण लाइ ख़ुदि पाण अॻियां अचिणो पवंदो, हिकिड़े आम फ़र्द खे बि ऐं हुकुमरान खे उन खे सपोर्ट करिणो पवंदो। सही। सोनी, तव्हां छा चवंदा इन हवाले सां? रियासत खे छा रोल प्ले करणु खपे? असल में रियासत खे जेको आहे न सिर्फ़ु औरतुनि पर मर्दनि बराबरी जी बुनियाद ते इंसान सम्झो वञे ऐं उनखे जेको आहे इक्वली बुनियाद ते, जॾहिं त रियासत जेको आहे सो उहा पाबंद हूंदी आहे त जेके उन जा मुल्की जेके शहरी आहिनि उन्हनि खे उहे राइट्स ॾिना वञनि, उन्हनि खे उहे हक़ ॾिना वञनि। उन बुनियाद ते जेकॾहिं असांजी औरतुनि सां का बि नाइंसाफ़ी थिए थी, हू जेके आहिनि कोर्ट वञनि थियूं, थाणे वञनि थियूं, उन्हनि खे इंसाफ़ नथो मिले त हू छा कनि? ज़ाहिर ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं हू एहतजाज कनि थियूं त उन्हनि खे हिसायो ऐं दॿाए थो वञे, या त काफ़ी त अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके ॿाहिरि बि नथियूं निकिरी सघनि, जेके उहे चवनि थियूं त असां कीअं निकिरूं, असां कॾहिं रोडनि ते निकितासीं कोन त असां कीअं, पोइ उहे असां सां राब्ता कंदियूं आहिनि, पोइ असां उन्हनि सां गॾु बीही रोडनि ते उन्हनि जे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं। त असांजी औरतुनि खे थोरो घणो मतिलबु शऊर ॾियण जे लाइ रियासत जी ज़िमेदारी हूंदी आहे त उहा जेकॾहिं चाहे त हू जेका आहे न कहिड़े तरीक़े सां जेको आहे कानूनी तरीक़े सां जेको आहे असांजे माण्हुनि खे हक़ वठाए, प्रोटेक्शन ॾेई सघे थी, हक़ वठाए ॾेई सघे थी, पर उहा नथी करे। त उनजे करे मजबूरनि असां सोशल वर्क जेके असांजूं औरतूं आहिनि, असांखे अॻियां वधिणो पवंदो। असांखे उन माण्हुनि सां, औरतुनि सां गॾु बीहणो पवंदो जंहिंसां नाइंसाफ़ी थी थी, जंहिंसां ज़ुल्म थिए थो, जबर थियो, ॾाढो थिए थो। नंढड़ी उमिरि में नियाणियुनि खे जेको आहे मज़हब मटाए उन्हनि जूं जेका ज़बरदस्ती, जबरी जेके शादियूं थियनि थियूं, त इहे मसइला असांजी सिंध में जेके आहिनि इहे आम आहिनि।
उन्हनि ते जेको आहे न रियासत जी ज़िमेदारी आहे त उन ते को कानून जेको आहे बिल पास कयो वञे त जीअं इहे मसइला जेके आहिनि ख़तमु थी सघनि। अच्छा, बिल पास करे वरी उन ते इम्प्लीमेंटेशन इम्प्लीमेंटेशन कैसे मुमकिन है? इतने सारे लॉज भी बने हुए हैं, क्या कहेंगे आप, किस तरह से वो इम्प्लीमेंटेशन जो है मुमकिन है? जब तक हमारे इदारे फेयर नहीं होंगे, जब तक जिम्मेदारी से अपने काम सर अंजाम नहीं देंगे, जब तक इम्प्लीमेंट पॉसिबिलिटी नहीं है। लॉज में औरत के बहुत से ऐसे हकूक़ हैं जो हर तरह के जबर से और जाबिर से पूछ-गिछ रखता है, मगर उस पर इम्प्लीमेंट नहीं है, क्योंकि हमारे अंदर हमारे जो एक्ट बनाए गए हैं उनको फॉलो करने के लिए जो सेल्स बनाए, वुमेन प्रोटेक्शंस के कुछ सेल्स बने हुए हैं, उन सेल्स में प्रॉपरली वो वर्क नहीं हो रहा जो होना चाहिए। तो मैं ये कहूँगी जो औरतों के हकूक़ के लिए इदारे और इंस्टीट्यूट बनाए गए हैं वो प्रॉपरली अपनी परफॉर्मेंस जो है 100% दें, ताकि इस माशरे की औरत जो है वो अपने आप को महफूज समझे। और हर बाहर निकलने वाली औरत बुरी नहीं होती, क्योंकि आजकल महंगाई का इतना वबाल है और तूफान मचा हुआ है कि जब तक हस्बैंड वाइफ मिलके नहीं कमा रहे हैं, काफ़ी घरों के चूल्हे नहीं जल रहे हैं। तो मैं आपके चैनल से ये मैसेज दूंगी अपने तमाम भाइयों को, तमाम सुनने वालों को, कि अपने घर की बेटी को, अपने घर की बीवी को, अपने घर की माँ को आप इज्जत देंगे तो बाहर का मुआशरा भी इज्जत देगा। सही, वो कहते हैं ना, बाहर निकली हुई जो लड़की है वो अपॉर्चुनिटी नहीं है, रिस्पॉन्सिबिलिटी है। तव्हां छा चवंदा बाप मैसेज छा ॾींदा, छा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। ऐं औरत खे अनफॉर्चुनेटली इन चैलेंज जो मुज़ाहिरो ऐं फेस करणो पवे थो हर रोज़। ऐं सभ खां पहिरियां त मां चवंदसि त औरत खे पाण ते एतमाद हुजणु तमामु ज़रूरी आहे। काफ़ी अहिड़ा मामला हूंदा आहिनि जेके एॾा ॾुखिया लॻंदा कोन्हनि, पर पहिरियों क़दम आवाज़ खणणु घर मां हिकु औरत चवंदी ईअं बि थी सघे थो, उनखे पाण ते एतमाद न हूंदो आहे। त जॾहिं उहा कंदी आहे त पोइ हर शइ आसान थी वेंदी आहे। ऐं पोइ उहा सोचींदी आहे त एतिरा साल मां हिमत ई न पई कई इहो करण जी। त ॻाल्हि इहा ई आहे त जॾहिं माण्हू पंहिंजे पाण ते एतमाद कंदो, जेसि ताईं तव्हां पाण ते बिलीव न कंदो, केरु ॿियो तव्हां ते छो कंदो? सो हर फ़र्द खे, चाहे औरत हुजे या मर्द, सोसाइटी अहिड़ी आहे त तव्हांखे पंहिंजो पाण मञाइण जे लाइ पाण ते बिलीव रखणु तमामु ज़रूरी आहे। हिकिड़ी तमामु इन हवाले सां जेका ख़ूबसूरत शाइरी आहे, जेका मलका पीरज़ादा जा सिटूं मुंहिंजे हिन वक़्तु ज़हन में अचनि पियूं, त पुराणो दौरु हूंदो हुन शहर जॾहिं टेप रिकॉर्डर हूंदा, कैसेट्स हूंदा, उन ते असां म्यूज़िक ॿुधंदासीं। सो मां कंहिं टेप रिकॉर्डर ते रिकॉर्ड कयल को नगमो त न आहियां जंहिंखे बार बार ॿुधी तूं अरवाह तां लाहे छॾी। त औरत जेका आहे उहा वाकई में को ऑब्जेक्ट कोन्हे जंहिंखे मर्द यूज़ करे ऐं वरी पोइ उन शइ खे विसारे छॾी। उहा हिकिड़ी जीअं जागण वारी हिकिड़ी शइ आहे। बिल्कुलु, त उहा शाइरी में भले शाइरी जो हवाले सां, पर औरतुनि खे एतमाद जी ज़रूरत आहे ऐं पाण ते एतमाद रखणु सिखणु घुरिजे। सही, ज़बरदस्त मैसेज। मैम तव्हां छा चवंदा, छा चवणु चाहींदा, सॉल्यूशन छा आहे? सॉल्यूशन इहो आहे त ॾिसो, लेजिस्लेशन बि आहे, बिल बि मंज़ूर थियल आहिनि, इदारा बि क़ाइमु थियल आहिनि, जीअं वुमेन प्रोटेक्शन सेल आहे, वुमेन डेवलपमेंट अथॉरिटी आहे, वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे, या हिकिड़ो आहे हैरेसमेंट एंटी हैरेसमेंट सेल आहे। त उन जे तवसुत सां त जेकॾहिं औरत खे जेकॾहिं कोई थोरो छेड़े थो त या औरत जेकॾहिं कंप्लेन करे थी त फौरी तौर ते उन ते एक्शन खयो वञे थो। सो मां सम्झां थी त इन्हनि सभिनी कानूननि खे इम्प्लीमेंट केरु कंदो? हिकु त इहे इदारा पंहिंजी प्रोजेक्शन कनि। असां वटि ॾिसो न, हिकिड़ी नंढड़ी प्रोडक्ट ईंदी आहे, कोई शैम्पू आयो, का क्रीम आई, त उनजी केॾी प्रोजेक्शन थींदी आहे। त इन्हनि जेको बि गवर्नमेंट कमु करे थी या इदारा कमु कनि था, उनजी प्रोजेक्शन कनि, औरतुनि खे इहो ख़बर पवे, अवेयरनेस फैलाइनि, औरतुनि खे ख़बर पवे त मूंखे जेकॾहिं घिटीअ में कंहिं छेड़ियो आहे ऐं मां वञी करे थाणे ते बीठमि त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वेंदी। ऐं गवर्नमेंट खे अहिड़े तरीक़े सां उहा प्रोजेक्ट करणी आहे त थाणे वारे खे बि ख़बर पवे त मां जेकॾहिं हिन जी FIR दर्ज न कई या हिन सां मिसबिहेव न कयो त हीअ हुनजी शिकायत जेका मूं वटि करणु आई आहे, मुंहिंजे बिहेवियर जी शिकायत मूंखां मथे बि करे सघे थी। त यानी इहा हर इदारे में, हर पॉइंट ते, गली घिटीअ खां वठी इदारनि ताईं इहा अवेयरनेस हुजे। छो जो इदारनि में जेको वर्किंग प्लेस ते जेका हैरेसमेंट औरतुनि सां थिए थी, उहे माण्हू अवेयर आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे। हॉस्पिटल में ॾिसो, कॉलेज में, यूनिवर्सिटी में, उन्हनि खे ख़बर आहे त विक्टिम ब्लेमिंग थींदी आहे, हुननि खे ख़बर आहे विक्टिम ब्लेमिंग बि थिए थी, पर हुननि खे ख़बर आहे त जेकॾहिं असां हिन छोकिरीअ सां कुझु कयो त असांजी, ऐं हर इदारे में अहिड़ा उन्हनि जा क़ाइमु थियल आहिनि, उन्हनि जा जेके सब सेल्स आहिनि उहे क़ाइमु थियल आहिनि, जिते हुन जूं कंप्लेंट सेल जंहिंखे तव्हां चयो आहे, सब सेल चयो, त उन्हनि खे ख़बर आहे त उते जंहिं जाइ ते माण्हू अवेयर आहिनि, उन जाइ ते इहे वाक़िया नथा थियनि। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त सोसाइटी में तव्हां इन्हनि शयुनि जी प्रोजेक्शन कयो। जेकॾहिं वुमेन
डेवलपमेंट का ॻाल्हि करे थी त उहा जी हाणे ॾिसो डेवलपमेंट जूं मुख़्तलिफ़ स्कीमूं ईंदियूं आहिनि उन जी प्रोजेक्शन थींदी आहे त गवर्नमेंट इन ॻाल्हि खे जेको आहे सो इन जी ज़िमेदारी क़बूल करे त औरत जेकॾहिं चए थी त मूंखे बराबरी खपे त हा औरत खे बराबरी खपे ऐं गवर्नमेंट उन सां गॾु आहे। औरत जेकॾहिं चवे थी त मां सही मूंखे मुंहिंजे जिस्म जी मूंखे आज़ादी खपे त गवर्नमेंट उनखे चए हा तूं हिकिड़ो इंसानु आहे ऐं तोखे बिल्कुलु तोखे आज़ादी मिलंदी ऐं तूं पंहिंजी ॻाल्हि करे सघें थी। अॼु हिकिड़ी ॻाल्हि कई त लिबास जी मर्दनि जे लाइ त को बि कानून कोन्हे त हू चढ़ी पाए घुमनि या न घुमनि त छो जो औरत हुनखे अट्रैक्ट नथी करे। औरत अट्रैक्ट नथी थिए मर्द जे लिबास या बेलिबासीअ सां। मर्द अट्रैक्ट थिए थो त मर्द पंहिंजो पाण खे पले न यानी औरत नज़र जो पर्दो त यानी औरत जो लिबास कंहिंखे अट्रैक्ट करे थो मर्द खे अट्रैक्ट करे थो यानी मर्द जी नज़र जो पर्दो उनमें थोड़ी कमी है ना जो वो औरत के अट्रैक्ट करे। नहीं मैं आपकी बात इस वक्त इंटरप्ट करूंगी, सॉरी टू से। आपने ठीक कहा कि मर्द की नजर में भी हया होनी चाहिए और हकीकत है होनी भी चाहिए, मगर हमारे मुआशरे में हम सब बहनें हैं, हम सब ने एक अच्छी ड्रेसिंग की हुई है, हम लोग मॉड हैं, मैं ये कहूँगी मॉड है, मगर मॉड में और वल्गर होने में फर्क होता है। अच्छा वो दोनों होते हैं, इस पे बात करेंगे हम लोग, हमारे पास टाइम की बात है, जवाब दो इस पे हम बात करेंगे। आप हो गई, हम सब सोशल वर्कर हैं, हम सब काम कर रहे हैं। हमारे पास जो बच्चियां आती हैं, जो लेडीज आती हैं जिनके साथ डोमेस्टिक वायलेंस होता है, किसी के हस्बैंड ने उसको मारा, किसी के भाई ने जायदाद पे उसकी आवाज़ दबाने की कोशिश की, तो हम सबका फ़र्ज़ है कि कुछ वुमेन प्रोटेक्शन सेल्स ऐसे हैं। मेरी एक फ्रेंड है, बहुत अच्छी बहन है मेरी, फौजिया तारिक, उनका एक वुमेन प्रोटेक्शन सेल बना हुआ है। आप बिलीव करें, मैं आधी रात को अगर उनको कोई कॉल करके कहूँ कि इस बच्ची के साथ, इस खातून के साथ ये वायलेंस हुआ है, मॉर्निंग तक उसकी FIR भी लॉन्च हो जाती है अगर वो हक पे है, और सारे मामला हल हो जाते हैं। सही, तो इस तरह के काम करने वाले लोग जो हैं वो होने चाहिए। सनम छा तव्हां मैसेज ॾिना, छा चवणु चाहींदा, मुख़्तसिर मैसेज? इहो मैसेज ॾींदमि त हुकूमत खे अमली कदम खणणो पवंदो ऐं यकीनी बनाइणियूं पवंदियूं शयूं, ऐं उन जे लाइ असांखे पॉज़िटिविटी जी ज़रूरत आहे ऐं ख़वातीन जी बि ज़रूरत आहे, छो त असीं जेके अवेयरनेस रखूं था उन्हनि खे अॻियां अची करे ॿियनि खे गाइड करणो पवंदो ऐं आम माण्हू खे अवेयरनेस जी वधीक ज़रूरत आहे, औरत हुजे चाहे मर्द। सुहिणी ॻाल्हि कई, बिल्कुलु बिल्कुलु। असांखे अॻिते वधणो पवंदो ऐं असांजूं जेके छोकिरियूं न्याणियूं अॻिते वधियूं आहिनि पंहिंजे कंहिं बि वालिद भाउ पंहिंजे हस्बैंड जी सपोर्ट सां, पंहिंजे वालिदैन जी सपोर्ट सां, त उन्हनि खे खपे त उहे ॿियनि जी हेल्प कनि, उन्हनि जी मदद कनि। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां औरत मार्च खे बि सपोर्ट कयां थी, मां औरतुनि जे राइट्स खे बि सपोर्ट कयां थी, मां हर उन सप्रेस्ड इंसान जे राइट्स खे सपोर्ट कयां थी। ऐं मां इहो तव्हां सभिनी खे व्यूवर्स खे बि चवंदसि त तव्हां बि सपोर्ट कयो त जीअं असांजी औरत प्रोटेक्टेड फील करे सघे, अॻिते वधी सघे। कंहिंजी बि तव्हां असांजी जेका बि मुआशरती जेका हिकिड़ी पेट्रियाकल सोसाइटी आहे, उन पूरी सोसाइटी जो कॉन्सेप्ट औरत जे पर्दे ताईं बीठो आहे, ईअं न आहे। पर्दो जेको उहो मर्द ऐं औरत ॿिन्ही ते फ़र्ज़ु आहे, ॿिन्ही जो मुख़्तलिफ़ आहे, अलॻि अलॻि आहे, उहा अलॻि शइ आहे, पर ॿिन्ही ते फ़र्ज़ु आहे। थैंक यू सो मच मैम, तव्हां टाइम ॾिनो, थैंक यू सनम, थैंक यू सोणी बाक ऐं उज़मा, तव्हां असांखे शान बख़्शियो असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थिया। नाज़रीन, असांजी मुलाक़ात हाणे सुभाणे थींदी, तेसि ताईं जे लाइ मूंखे, मुंहिंजी सॼी सत खे, सॼी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई। जारी रखबो नओ सफ़र, उम्मीदुनि जा सिर उभारे, मिलंदो मेहनत जो समर, धरती